सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां मुंहिंजो पंहिंजो मेज़बान आसिफ सियाल सलाम सिंध में मां चवां पियो तव्हांखे भलीकार जीअं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं कि अॼु वर्ल्ड हैप्नोटिज़म डे आहे ऐं वर्ल्ड हैप्नोटिज़म डे जे हवाले सां जेकॾहिं पाण कचहरी कयूं त कंदासीं, पर जेको असां सभ खां पहिरियां हे जेका कैमरा ॾिसो पिया जिते मां इशारो कयां पियो, अच्छा हिन कैमरा जे पोयां हिकिड़ो माण्हू बीठो आहे जेको असांजो तमामु सीनियर DOP आहे फैसल संजराणी। मां उनखे ज़रूरु विश करणु चाहींदुमि। सो फैसल बेरा हैप्पी बर्थडे। फैसल खे तव्हां सभु मिली करे जेको आहे सो विश बि कयो ऐं उनजे लाइ बि दुआऊं बि मोकिलियो त फैसल अहिड़े तरीक़े सां ई सुठो कमु कंदो रहे ऐं ईअं ई जेको आहे सो असां सां जेको आहे सो साथ जुड़ियल हुजे फैसल जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं। सो व्यूअर्स, वर्ल्ड हैप्नोटिज़म डे जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त इनखे कॾहिं कॾहिं असां ईअं चवंदा आहियूं कि यार फलाणे मूंखे जेको आहे सो फलाणी जेको आहे सो पार्टी में वेठुमि, फलाणे माण्हू मूंखे अहिड़े तरीक़े सां हिप्नोटाइज़ करे छॾियो। सो हिप्नोटाइज़ आहे छा? हिप्नोटाइज़ जे बारे में जेकॾहिं असां ॻाल्हायूं त हिप्नोटाइज़म जेको आहे सो ईअं आहे कि जॾहिं तव्हां पंहिंजे ख़्याल में हुजो ऐं कोई ॿियो जेको आहे सो फ़र्द तव्हांखे अहिड़ो तरह जेको हिप्नोटाइज़ करे छॾे या अहिड़ो तरह खे पंहिंजे पाण ॾांहुं मुतवजह करे छॾे जो तव्हां पंहिंजे ख़्याल खे छॾे करे उनजे ख़्याल में अची वञो, उहो तव्हांखे पंहिंजे ख़्याल सां लॻाए छॾे ऐं तव्हां हिप्नोटाइज़ थी वेंदा हो। सो हिप्नोटाइज़ जेको आहे सो हिकिड़ो आर्ट आहे, हिकिड़ो इल्मु आहे, हेल्यूसिनेशन चइबो आहे हिनखे। पर जेकॾहिं हिप्नोटाइज़ जा जेको आहे सो काफ़ी जेकॾहिं मिसाल ॾिजनि त तव्हां कॾहिं मैजिक ॾिठो हुजे। मैजिक जेको आहे सो जादू जंहिंखे चइजे, जादू ॾिठो हूंदो, कॾहिं कोई टोपीअ मां कबूतर थो कढे, को कॾहिं जेको आहे सो रसी नंढड़ी खे ड्रिगो कंदो थो वञे, कॾहिं कोई जेको आहे ॾिठो हूंदो मैजिशियन जेको आहे सो फ्लाई थो करे। काफ़ी अहिड़ा जेके सो मैजिशियन्स आहिनि जेके तव्हांखे नज़र ईंदा आहिनि, लॻंदा त बज़ाहिर जेको आहे सो रियलिटी आहे, त असांखे रियलिटी लॻंदी आहे त हे कीअं थियो, पर जेकॾहिं ॾिसूं त असां उनखे जेकॾहिं चऊं कि इहो नज़र जो धोखो हूंदो आहे, नज़र जे धोखे खे असां जेको सो हैप्नोसिस चई सघूं था। ऐं हैप्नोटिज़म जे बारे में जेकॾहिं असां मज़ीद ॻाल्हायूं कि इहो कीअं ऐं किथे ऐं छो मतिलबु इहो यूज़ थींदो आहे, त हिन जो जेको आहे जेकॾहिं पॉज़िटिव यूज़ जी तरफ़ अचूं, हिन इल्म जे जो जेको पॉज़िटिव यूज़ जेकॾहिं ॾिठूं त हे काफ़ी जेको आहे सो साइकेटिस्ट जेके आहिनि पंहिंजे पेशेंट्स लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। जॾहिं को पेशेंट जो दिमाग़ जेको आहे सो किथे उनखे फोकस कंहिंजो उनखे जो पेशेंट जेको हूंदो आहे साइकेटिस्ट जॾहिं वेंदो आहे त हुन जा ख़्यालात पंहिंजी दुनिया में हिकिड़े ख़्यालात खां ॿिए मल्टीपल ख़्यालात में उहो ट्रेवल कंदो रहंदो आहे। पोइ साइकेटिस्ट छा कंदो आहे कि हुनखे हिप्नोटाइज़ करे हुनखे पंहिंजे फोकस ॾांहुं हटाए करे पंहिंजे ख़्यालात में लॻाईंदो आहे जॾहिं ताकी हुनजो ट्रीटमेंट करे सघे। हिप्नोटिज़म जेको आहे सो उते बि अप्लाई थींदो आहे जॾहिं कोई एजेंसीज़ आहिनि, क़ानूनी इदारा आहिनि, को मुलज़िम आहे, उनखे उनजे ख़्यालात मां हेॾां होॾां डाइवर्ट करे उनखे पंहिंजे जेको आहे सो ख़्यालात में इन करे उनखां कन्फेशन्स कराइण में बि इहो टूल अप्लाई कंदा आहिनि। सो हिन जा जेके जिते फ़ाइदा आहिनि त हुनजा नुक़सानात बि जाम आहिनि ऐं तव्हां थोरो पंहिंजे ज़िंदगी में तव्हांखे कॾहिं हादसा थिया हुजनि, तव्हां सां कॾहिं को चीट थियो हुजे, हिप्नोसिस जेको आहे सो इन जो ग़लति इस्तेमालु बि जाम थियो आहे ऐं थींदो बि आहे। उहो कीअं? कोई तव्हां सां चीट करे पियो, तव्हां सां कोई धोखो करे पियो, तव्हां खां हेॾां होॾां करे स्नैचिंग करे सघे थो। ऐं मां पर्सनली तव्हां खां पंहिंजो वाक़ियो ॿुधाईंदुमि, मूंसां इहो थियो आहे। ऐं इहो कॾहिं कॾहिं तव्हां जेको आहे सो ॾिसंदा हूंदो रियलिटी जेके सो शोज़ हूंदा आहिनि, लाइव शोज़ हूंदा आहिनि, कॾहिं जेको सो ॿाहिरि मुल्कनि में जेकॾहिं तव्हां चैनल के थ्रू हिप्नोटिस्ट ते जेको ॻाल्हाईंदो या लिखंदो त तव्हां ॾिसंदो त उहे लाइव शो में जेको आहे सो हिकिड़ो कैरेक्टर हिते वेठो आहे, जॾहिं सोफ़े ते हीअं वेठो आहे ऐं जेको आहे सो उहो इल्मु रखंदड़ जेको आहे सो माण्हू हुन सां वेठो आहे, हुन सां हीअं डायलॉग करे 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 जॾहिं हुनखे हीअं थो करे त हुनजो बिल्कुलु अनकॉन्शियस थी वेंदो आहे ऐं हो हिकिड़ी गहरी ईअं लॻंदो त निंड में आहे, उहो कुझु टाइम लाइ निंड में हलियो थो वञे। पोइ इहो मतिलबु इल्मु जेको आहे सो कुझु ख़ासि माण्हू जेको आहे सो उन्हनि वटि अची थो वञे ऐं उहो पंहिंजो सही या ग़लति इस्तेमाल में लॻी वेंदा आहिनि। पर ईअं नाहे हरगिज़ नाहे कि जॾहिं तव्हां जेको आहे सो हिप्नोटाइज़ थी था वञो, माना तव्हांजो ख़्यालात तव्हांजो फोकस हाईजेक थो थी वञे कंहिं ॿिए जे हथ में, त हिन जो हरगिज़ मक़सदु इहो नाहे कि तव्हां
जेको आहे सो न ॿुधी था सघो न सम्झी था सघो न ई पंहिंजे ख़्याल ॾे डाइवर्ट थी सघे थो। ईअं हरगिज़ न आहे, तव्हांखे सभु ख़बर पवंदी आहे, पर डिपेंड थो करे कि तव्हां केतिरा फोकस्ड रहिया आहियो, छा तव्हांजी जेका फोकसिंग जेका पावर आहे उहा केतिरी स्ट्रॉन्ग रही आहे जो इन हिप्नोटाइज़ेशन खां तव्हां जेको आहे सो बची सघो था। तव्हां बची सघो था, बिल्कुलु बची सघो था। तंहिंजे करे कोशिशि कयो पंहिंजे पाण खे फोकस रखंदो। तव्हांखे ॻाल्हि तव्हांखे हिकिड़ी ॿी जेको आहे सो एग्ज़ाम्पल ॾियां त तव्हां अगरि फेसबुक ते या व्हाट्सएप ते काई पिक्चर ॾिसंदा, तव्हांखे कंहिं शेयर कई हुजे, जेका पिक्चर ज़ाहिरी तौर ते तव्हां ॾिसंदा हूंदो कि उहा मूव थी करे हूंदी, स्टिल पिक्चर आहे, उहा कॾहिं मूव कंदी आहे जंहिंमें बिल्कुलु दायरा दायरा गोल 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 तव्हांखे चयो वेंदो आहे कि हिनखे गौर सां ॾिसो। तव्हां जॾहिं गौर सां ॾिसंदा हो त उहा ईअं लॻंदो आहे कि मूवमेंट कंदी आहे, उहा घुमंदी तस्वीर आहे। पोइ चवंदा आहिनि उन तस्वीर खे ॾिसी करे वरी पोइ दीवार ते अखियूं न हणो। पोइ जॾहिं दीवार ते अखियूं हणंदा हो त तव्हांखे तस्वीर नज़र ईंदी आहे। ज़ाहिरी तौर ते त उहा तस्वीर मूव कंदड़ आहे, त पर उन तस्वीर में जेको आहे सो जेको नज़र ईंदो आहे कि उहा चुरंदड़ तस्वीर आहे, पर न, उहो अखियुनि जो धोखो आहे। सो अखियुनि जा धोखा हूंदा आहिनि। मां तव्हांखे जीअं ॿुधायां पियो, मां वंस वञा पियो सदर मां निकिरी करे एम्प्रेस मार्केट तव्हां ॾिठी हूंदी। अच्छा, मां पंहिंजे ॿारनि सां फैमिली सां गॾु वञा पियो। हिन जो हिप्नोटाइज़ कहिड़े तरीक़े सां क्रिमिनल्स बि कंदा आहिनि, जेके चोर हूंदा आहिनि, जेके स्ट्रीट क्रिमिनल्स जेके आहिनि उहे बि कंदा आहिनि। अच्छा, कहिड़े तरीक़े सां हिप्नोटाइज़ कयो, मुंहिंजी फैमिली मूंसां गॾु हुजे। ऐं एम्प्रेस मार्केट जे अॻियां हिकिड़ी फ्रूट मार्केट आहे। फ्रूट मार्केट में मूं वटि तक़रीबन ठीकु ठाक कैश पई हुजे ऐं वाइफ जे पर्स में पई हुजे। ऐं मां जॾहिं निकितमि उते फ्रूट जे लाइ लथमि त मां वाइफ खे चयो मूंखे, मां फ्रूट वठी थो अचां। फ्रूट कुझु वठी आयुमि, कुझु फ्रूट वठण जे लाइ मां थोरो अॻियां ई जेके सो ठेला वग़ैरह लॻियल आहे उन्हनि में वियुमि। वाइफ खे चयो मूंखे पैसा जेको आहे सो अञा ॾे त वठी अचां, मूंखे ॿिया कुझु खपनि था। त एतिरो ई टाइम हो जॾहिं मां अॻिते वियो आहियां ऐं तक़रीबन 2 मिंट 3 मिंट थिया हूंदा, मां वापसि रिटर्न थियो आहियां त माना ख़बर ईअं लॻे पियो को मतिलबु हादसो थियो आहे। अच्छा, मां हुन खां वाइफ खां ॿुधायो त हिते कुझु माण्हू आया लेफ्ट साइड ॾे, हो ड्राइविंग सीट ते मां वेठो हुजां, लेफ्ट साइड ते वाइफ वेठी हुजे। उनखे जॾहिं मां चयो कि मां हितां जेको आहे सो पोयां आवाज़ आई, गाॾी खे कंहिं धक कयो ऐं पोइ चई त बाजी बाजी देखें यहाँ पे आपकी गाड़ी को कुछ हुआ है। अच्छा, लेफ्ट साइड ॾे मीन्स ड्राइविंग साइड जे अपोज़िट हुन पंहिंजी वाइफ मुंहिंजी जेको आहे सो हुन साइड ॾिठो त कुझु बि न हो। मां जॾहिं उते पुगमि, मां चयो, वरी पोइ मूंखे फ्रूट वारे ॿियो ॿुधायो कि यार आपकी साइड जो है, ड्राइविंग साइड के पीछे वाला जो गेट है वहां से किसी ने दरवाजा, बल्कि आपकी ड्राइविंग सीट को जो है किसी ने खोला है दरवाजा। मां थोरो प्रॉब्लम थी, वाइफ मूंखे चए थी त मुंहिंजी साइड ॾांहुं जेको आहे सो दरवाज़ो को नॉक थियो आहे, मां हेॾे हीअं ॾिठो आहे, पर ॿियो जेको आहे सो माण्हू जिन ॾिठो परे खां चए त तुंहिंजी ड्राइविंग सीट ॾांहुं कोई दरवाज़ो खोलियो आहे। भई बहरहाल छा बि आहे, मां उन्हनि खे चयो कि वाइफ खे चयो मां तुम पंहिंजो मोबाइल जेको आहे सो चेक कर, मोबाइल जेको आहे सो सेफ आहे। चई हा मोबाइल त मूं वटि ओके आहे। मां चयुमि बसि ठीकु आहे। ऐं उन टाइम को इंतिहा पसंदि कुझु ग्रुप हुजे जेको उनजी रैली हले पई, मां सम्झो कि थी सघे थो कोई बम वग़ैरह जेको सो विझी वियो हुजे गाॾी में। मां डिगी वरी पायदान हेॾां होॾां खोलण ॾिसमि त कुझु बि न हो। अच्छा, पोइ वरी असांजो ध्यानु ई मतिलबु एतिरो उन डाइवर्ट करे छॾियो इहे सभु। पोइ वरी असां थोरो अॻिते वियासीं, मूंखे कायद आज़म मज़ार ताईं पुगमि जॾहिं, त पोइ उते जेको आहे सो कुझु ॿारनि जा टॉइस पिया। मां उन वाइफ खे चयो, मां चयुमि यारो पंहिंजो जेको आहे सो पर्स जेको आहे सो मां पैसा कढी ॾे, मां ॿारनि जे लाइ जेको पूल वठिणो आहे मूंखे, समर हुजे। त जॾहिं पर्स में हथु विझे त पर्स गायब लॻो पियो हुजे। सो इहो। अच्छा, पोइ जॾहिं कहिड़े तरीक़े सां उन्हनि हिप्नोटाइज़ कयो, मां तव्हांखे उहा जेको आहे सो ॿुधायां थो कहिड़े तरीक़े सां उन्हनि दिमाग़ खे डाइवर्ट कयो। वंस मतिलबु जेको आहे सो वाइफ चयो कि लेफ्ट साइड ॾांहुं जेको आहे सो दरवाज़ो ई कंहिं दॿायो आहे। उन चयो बाजी आपकी दर कुझु आहे। उन दरवाज़े जे धक सां गॾु जेको लेफ्ट साइड में जेको दरवाज़े जो ज़ोरदार धक हो, उन सां हिकिड़ो राइट साइड वारो जेको आहे सो उन धक सां गॾु मुंहिंजो ड्राइविंग सीट वारो दरवाज़ो खुलियो। घणो जेको ज़ोर जेको हो लेफ्ट साइड ॾांहुं हो, पर टिक वारी आवाज़ जेका आहे सो गॾो गॾु उतां जेको आहे सो राइट साइड ड्राइविंग सीट जो दरवाज़ो बि खुलियो आहे। जीअं खुलियो आहे त हुननि पर्स खणी करे यूं फरार थी विया। हुननि जो सभिनी जो ध्यानु, ॿार जेके वेठा उन्हनि जो ध्यानु लेफ्ट साइड ॾे रहियो, राइट साइड ॾांहुं हो पंहिंजी कार्रवाई करे विया। दिस इज़ हिप्नोटिज़म।
सो जेकॾहिं तव्हांखे इन्हनि जेको आहे सो अखियुनि जे धोखे खां सोच खां इन टेक्निक्स खां बचिणो आहे त पंहिंजे दिमाग़ खे फोकस रखंदा करो। हिकु ते हिकु माण्हू चीटर वेठो आहे ऐं इहो ॾांहुं कराची में ख़ासि करे एम्प्रेस मार्केट में जॾहिं वञो त तमामु ध्यानु सां वञो। इहे जेके सो माण्हू इलाही एक्टिव लॻा पिया आहिनि। सो बहरहाल इहा जेको आहे सो हल्की इंफॉर्मेशन आहे जेका एक्सपीरियंस बि कई ऐं जेको आहे सो तव्हां सां शेयर बि कई आहे। वधीक इनखे जेको पढ़ो ऐं सम्झो ऐं इन्हनि जा शयुनि जा जेके बेनिफिट बि आहिनि त उन्हनि खे जेको आहे सो क्राइम्स में बि यूज़ कनि पिया माण्हू। सो इल्मु जेको आहे सो जिते फ़ाइदो ॾींदो आहे त उनजो नुक़सान बि आहे। पर जेको आहे सो असां हलूं था उन ई साॻी जेको आहे सो पंहिंजे हेल्थ जे हिसाब सां। सो असां सां गॾु जेको आहे सो जोहर जो शांदा जो हेॾे त तमामु ग्रीन कलर जो सुठो पोस्टर लॻल आहे। जोहर जो शांदा जे बारे में तव्हांखे ॿुधायां कि जोहर जो शांदा तव्हांजे गले जे लाइ, तव्हांजे फ्लू जे लाइ, तव्हांजे बुख़ार जे लाइ हिकु बहितरीनु रेमेडी आहे जेका 100% नेचुरल आहे, 100% पाकिस्तानी आहे। छा त फ्लेवर आहे, छा त उन जा असरात आहिनि जेके तव्हांजे गले ते पवनि था ऐं तव्हांखे प्रॉम्प्ट मतिलबु जीअं चइजे असरात तव्हांजा ज़ाहिर थी पिया था वञनि, तव्हांखे रिलीफ थो मिले, हील थो करे तव्हांजे गले खे। सो जेकॾहिं तव्हां चाहियो पिया की जेको एलोपैथी जूं दवायुनि खां अवॉइड कयो वञे छो जो उन जा नुक़सानात काफ़ी घणा हूंदा आहिनि ऐं तव्हांजो जेको सो इहा सर्दी गर्मी मिक्स या पूरी सर्दी अॼुकल्ह त तमामु जेको आहे सो ॻोठनि में सर्दी वधी वई आहे त बराए महिरबानी जेकॾहिं सर्दी जो तोड़ चाहियो था त जोहर जो शांदा खे पंहिंजी लाइफ में डेली रूटीन में एड करे छॾियो ऐं जेको आहे सो पंहिंजे पाण खे फिट रखो। ऐं बसि हिकिड़ो आहे कि बच्चों की पहुंच से दूर करे, जिन जो फ्लेवर एॾो ज़बरदस्त आहे जो ॿार खे जेके तव्हां खोले ॾियो त उहो कचो बि खाइणु शुरू करे ॾींदो। सो जोहर जो शांदा पंहिंजी आदत ठाहे छॾियो। सो असां पंहिंजी आदत ठाहे छॾी आहे त सभु जेके बि वेठा आहिनि फैसल तव्हांखे जेको आहे सो केक त खाराईंदासीं पर जोहर जो शांदा पहिरियां पीआरींदासीं या बाद में पीआरींदासीं छो जो केक खां पोइ बि जेको आहे सो असांखे गले जी सफ़ाई खपे थी। सो अॼोको प्रोग्राम असां सां ॿियो बि स्पॉन्सर मौजूदु आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स जो नालो ई काफ़ी आहे। 80 गज़ जा ऐं 120 गज़ जा रिहाइशी प्लाट सो बि आसान क़िस्तुनि ते अवेलेबल आहिनि ऐं जेको आहे सो पंहिंजो घर जेकॾहिं करणु चाहियो था, पंहिंजो ख़्वाबु पूरो करणु था चाहियो त GFS बिल्डर्स सां जुड़ी वञो, उन्हनि सां राब्ता कयो। उन्हनि जा जेको सो कॉन्टेक्ट नंबर्स तव्हां वटि स्क्रीन ते अचनि पिया 030111555760 0302825558। सो जेकॾहिं पंहिंजो ख़्वाबु पूरो करिणो आहे त यार देरि छा जी आहे, GFS बिल्डर्स आहे न। सो ऐं ॿी ॻाल्हि कि असांजो प्रोग्राम बाक़ाइदा आगाज़ जी तरफ़ आगाज़ त थी वियो आहे पर असां सां जेको आहे सो अॼु नौजवान कुझु मौजूदु आहिनि जेके हिन समाज जे लाइ कमु पिया कनि, समाज जी भलाई लाइ कमु पिया कनि, इंसानी जेको आहे सो ख़िदमत कनि पिया। सो असांजी कोशिशि हूंदी आहे कि जेको बि इंसानी फलाह लाइ, उन्हनि जी बहबूद जे लाइ कमु करे असां उन्हनि खे इनकरेज कयूं, हौसलो ॾियूं, पंहिंजे सेट ते घुरायूं त हो पंहिंजूं ॻाल्हियूं कनि, पंहिंजूं कहाणियूं ॿुधाइनि, पंहिंजूं स्टोरीज़ ॿुधाइनि त उहे स्टोरीज़ ॿुधी करे जेके असांजा नौजवान हुजनि, पोढ़ा हुजनि, पका हुजनि पर उहे जेको आहे सो इंस्पायर थियनि, उन मां मोटिवेट उहे थियनि ऐं जिते सम्झनि पिया कि हिन समाज जो कुझु न आहे थियणो त उहे तव्हांखे जेको आहे सो उन हौसलो ॾींदा कि समाज जो सभु कुझु थियणो आहे, हिन समाज खे सुधारे सघूं था पर जेकॾहिं इरादा सुठा हुजनि, हौसला सुठा हुजनि ऐं उहा शुरूआति केरु कंदो, हर इंसानु जेको करणु थो चाहे उहो पंहिंजे पाण खां शुरू कंदो, पोइ पंहिंजे घर खां शुरू कंदो, पोइ समाज ठहंदो आहे ऐं समाज पाण खां ई शुरू थींदो आहे। सो व्यूअर्स टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो। असां तव्हां सां मिलूं था महिमाननि सां गॾु हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स। जीअं त असांजो प्रोग्राम जेको आहे सो शुरू त थी चुको हो, वरी हाणे असांजा महिमान असांजा सेट ते मौजूदु आहिनि। अच्छा जेको आहे सो असां इंट्रो में जेका सो ॻाल्हि पिया कयूं हैप्नोटिज़म छा आहे, हैप्नोटिज़म जी ॻाल्हि पिया कयूं त तव्हांजो जेको कोई माण्हू ख़्याल जेको आहे हिकिड़ो तव्हां जंहिंमें ख़्यालात में हलो पिया, उन्हनि सभिनी ख़्यालात मां तव्हांखे टोड़े करे ॿियो कोई तव्हांखे पंहिंजे ख़्याल में लॻाए छॾे। सो मूंखे ॾाढी खिल आई इंट्रो ॾियण खां पोइ छो जो मूंखे खिलण जे करे आई त इलेक्शन जो
टाइम वेझो आहे। सो इलेक्शन में तव्हांखे ख़बर आहे त सॼो साल जेके उहे जेके सो मास्टर जेके आहिनि, मास्टर त आहिनि न, जेको आहे सो माहिर माना मास्टर जंहिंखे चइजे, उन्हनि सॼो साल तव्हां पहिरियां जेको आहे सो तव्हांखे मिलण लाइ तयारु न हुआ, तव्हांखे रस्तनि में बीह करे तव्हांखे इग्नोर कंदा हुआ। अॼु उहे घुराए करे जेको आहे सो हिकिड़ो चांहि जो कप, हिकिड़ो प्लेट बिरयानी जी जेका आहे सो, सभिनी जी ॻाल्हि कोन थो कयां मां, कुझु असांजा दोस्त आहिनि, त पोइ उन ते जेको आहे सो जेकॾहिं उहो जेको आहे सो वोट उनखे ॾियण लाइ तयारु था थियनि, पोइ जेकॾहिं तव्हां सम्झो पिया की उहो हैप्नोटिज़म आहे, सो हैप्नोटाइज़ बेसिकली न कंदा आहिनि। उन जी इहा हिकिड़ी बीमारी आहे जंहिंखे चइजे त आदत खां मजबूर। सो बहरहाल जेको आहे सो तव्हां जेको आहे न पंहिंजो वोट जो राइट जेको आहे सो तव्हां रखो था, ऐं वोट जेको आहे सो सिर्फ़ु तव्हांजो हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो अंगूठो जेको आहे सो कंहिं ते पेपर ते या कंहिं जेको आहे सो साइन ते न हूंदो आहे, पर सम्झो की तव्हां पंहिंजे कंहिंजी रुगो सिर्फ़ु न सिर्फ़ु पंहिंजी, पर तव्हां पंहिंजी नसल जी, पंहिंजे समाज जी क़िस्मत जो जेको आहे सो वोट ॾियो पिया, उनजो फ़ैसिलो तव्हां जेको आहे सो कंहिं जे हथ में ॾियो पिया। सो इन में जो थोरो जेको आहे सो नाइंसाफ़ी न कजो। इहो सिर्फ़ु तव्हां ईअं न चओ त मुंहिंजो वोट आहे, तव्हां ईअं महसूसु कयो की तव्हां हिकिड़े समाज सां या त इंसाफ़ करणु था वञो या उन्हनि सां जेको आहे सो ज़्यादती करणु वञो था। सो इनखे थोरो अंडरस्टैंड कजो। या नंढिड़ो हिकिड़ो हे अंगूठो जेको आहे न, इहो वॾी अहमियत रखे थो। सो इन जो सही इस्तेमालु कयो। सो बहरहाल असांजा महिमान असांजे जेको सो स्टूडियो में पुॼी चुका आहिनि, उन्हनि जे तारुफ़ जी तरफ़ हलां पियो। सभ खां पहिरियां जेकॾहिं मां यूथ जी ॻाल्हि कयां, ऐं यूथ जी ॻाल्हि कजे, ऐं उन में जेको आहे सो असांजी लेडीज़ हुजनि, त मां उनखे ॾाढो इनकरेज कंदो आहियां। ऐं हुमा अब्बासी असां सां गॾु मौजूदु आहे। हुमा डिफरेंट तव्हां जेको आहे सो प्रोजेक्ट्स ते कमु कयो पिया, समाज जे लाइ कमु पिया कयो, ॿारनि जी तालीम ते कमु पिया कयो, ऐं खोड़ सारियूं जेको सो एक्टिविटीज़ पिया कयो। तव्हांखे सभ खां पहिरियां त सलाम सिंध जे सेट ते भली कार पिया कयो। थैंक यू सो मच। वेलकम। ऐं असां सां गॾु वरी ॿियो हिकिड़ो नौजवान आहे, नंढिड़ो आहे ऐं ॾाढो जेको आहे सो पर जेको आहे सो हिनखे चइजे नंढड़ा डायनामाइट असांजे वटि जेको आहे सो आहिनि मौजूदु, अहिड़ा दोस्त, अहिड़ा यंगस्टर्स जेके समाज जे लाइ एक्टिवली कमु कनि पिया। मां तारुफ़ कराईंदो हलां की संतोष कैसरानी असां सां गॾु मौजूदु आहे। संतोष जेको आहे सो ट्रेवलर बि आहे, सफ़र बि करे पियो, ऐं चवंदा आहिनि की सफ़र में काफ़ी माण्हू सिखंदो आहे। ऐं मुंहिंजो बि ज़ाती स्लोगन आहे स्टूडेंट ऑफ लाइफ। सो ज़िंदगी जा असां शागिर्द आहियूं, हर रोज़ु ज़िंदगी सबक़ु असांजे लाइ खणी ईंदी आहे। संतोष बि एक्सप्लोर करे पियो, डिस्कवरी करे पियो। सो संतोष खां बि जेको आहे सो पंहिंजा एक्सपीरियंसिस ॿुधंदासीं, छा पियो करे ऐं छा करणु वञे पियो। संतोष सभ खां पहिरियां भली कार। थैंक यू सो मच। वॾी महिरबानी। उन खां पोइ असां सां गॾु तमामु सुठो सुरीलो गुलूकार मौजूदु आहे, जंहिंजो मां तारुफ़ कराईंदो हलां की सज्जाद अली ख्वाजा। सज्जाद जॾहिं हिते स्टूडियो में पुॻो त मां थोरो अॻिते निकिरी वियुमि, कंहिं कम सां कॉल अटेंड करणु वियुमि, त पोयां सां जॾहिं उहो रिहर्सल करे पियो त मुंहिंजी कन में उन जा सुर जेके टच कया, त मां चयुमि यार मुंहिंजे सेट ते त वाह जो सिंगर अची वियो आहे। अॼु तव्हां ॿुधंदो त तव्हां पाण जेको आहे सो ॾाढो इम्प्रेस थी वेंदो। सो सज्जाद तव्हांखे बि वेलकम पिया कयूं। थैंक यू सर। उस्ताद बादल राही, ऐं जेको आहे सो उस्ताद जा जेको आहे सो अॼु बादल जेको आहे सो असांजो सियारे में बि गरजे पियो, ऐं थधि घणी लॻी पई आहे। पाण त जोशान जोहर जो शानदार करशी जो पी करे उस्ताद शुरू थो थी वञे, पर असांखे बि हाणे ज़रूरु, मां त हाणे ॿ थो विझांसि हिन उस्ताद, एॾो गरजो था तव्हां। सो मोहम्मद अली नाले मिठो बि असां सां गॾु मौजूदु आहे। सो सभिनि खे भली कार पिया कयूं। सभ खां पहिरियों मां हलां पियो हुमा जी तरफ़। हुमा, डिफरेंट प्रोजेक्ट्स ते तव्हां कमु कयो पिया, ऐं लास्ट टाइम बि तव्हां सां तमामु दिलचस्प कचहरी थी, ऐं मां सम्झंदो आहियां की असांजी गर्ल जेका आहे ख़ासि, उहा त मां सम्झां पियो की वॾी मोटिवेशन आहे हिन समाज जे लाइ। ऐं बिल्कुलु मां ईअं न चवंदुमि की तव्हां मर्दनि जीअं कमु पिया कयो, छो जो औरत हिकिड़ो पाण वॾो हिकिड़ो हौसलो, वॾी हिकिड़ी स्ट्रेंथ रखे थी। सो तव्हां खां पुछंदुमि की करंटली माना एट द प्रेज़ेंट मतिलबु कहिड़नि प्रोजेक्ट्स ते कमु पिया कयो, छा ते कमु पिया कयो? तव्हां ॾाढी इम्पोर्टेंट ॻाल्हि कई त असां हिकिड़े फैंटिसाइज़ करे छॾींदा आहियूं शयुनि खे, त मुड़ुसु माण्हू आहे या मर्दनि वांगुरु। ॾिसो कमु हूंदो आहे, कमु मर्दनि या औरतुनि वारो न आहे हूंदो न, कमु त कमु हूंदो आहे। इहो जेको जिन्स ऐं सिन्फ़ वारियूं तफ़रीक़ूं असां ई पैदा कयूं आहिनि। रही ॻाल्हि मुंहिंजी, त मां इरिस्पेक्टिव ऑफ जेंडर, इरिस्पेक्टिव ऑफ
टाइम या उमिरि जो कमु कंदी आहियां। मुंहिंजी अप्रोच मुंहिंजी एज जे हिसाब सां आहे कोन। सही। सो तव्हां पुछो पिया त करंटली मां कहिड़ियुनि शयुनि ते कमु कयां पई। करंटली मां जे प्रोजेक्ट सां एनरोल्ड आहियां उहो असां कमु पिया कयूं अमन ते। छो त अमन लाइ असां नंढे हूंदे काई फ़र्ज़ु कंदा था अचूं, पर हीअ अहिड़ी शइ आहे जंहिं लाइ असांखे मुसलसल जिदोजहद करणी पवंदी। इहा शइ न आहे त तव्हांजो टास्क कंप्लीट थियो ऐं तव्हांजो शायदि अमन अची वियो, ईअं न थींदो। ऐं स्पेशली मां यूथ डेवलपमेंट ते कमु कंदी रही आहियां, त हींअर बि मां अहिड़नि काफ़ी सारे प्रोजेक्ट्स में इनरोल्ड आहियां जिन में असां यूथ खे इंगेज करे सघूं। रिसेंटली बि मां थर का थी आई आहियां। थर में असांजे जेके ॻोठाणा अचनि था सिखणु करणु, हुनर त सिखनि था पर हुननि में मोटिवेशन त आहे कोन। त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हथनि सां गॾु तव्हांजे दिमाग़ जो कमु करण बि तमामु ज़रूरी आहे। त उतां मुंहिंजो कमु आहे घुमंदा फिरंदा रहो, कमु बि कंदा रहो। वाह, बहितरीन। सो स्पेसिफिक मां शयुनि खे न आया रखंदी। बाक़ी लॉ साइड बि मुंहिंजो हले पियो इंशाअल्लाह। ज़बरदस्त। पोइ माण्हू जी असां लीगली बि हेल्प कंदासीं। तव्हां सां गॾु ऐं जेकॾहिं तव्हां समाजी कमु कयो पिया उते ई तव्हांखे कानूनी महारत हुजे, तव्हांजे लाइ अञा वधीक सवलो थी वञे थो। जेके इदारा एक्टिवली माण्हुनि जे लाइ कमु न पिया कनि, जेके इदारा जंहिंखे असां चऊं था ख़ादिम आहिनि आवाम जा, जेकॾहिं उहे जेको आहे सो बादशाह थी करे जेको आहे सो असांखे आवाम खे फ़क़ीर सम्झनि, त उते ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ कानून पंहिंजी हरकत में बि अचणु खपे न। त पोइ तव्हां जहिड़ी जेको आहे सो आयरन गर्ल्स मां चवंदो आहियां, त उहे जेकॾहिं इन्हनि शयुनि खे खणी करे हलनि थियूं त उन्हनि जे लाइ अञा वधीक आसानी थी वञे पई। सो असां सां ॿियो महिमान आहे संतोष। संतोष खे मां ॾिठो आहे, संतोष काफ़ी शयुनि में एक्टिव हूंदो आहे। संतोष व्लॉगिंग बि कंदो आहे, पॉडकास्टिंग बि कंदो आहे। संतोष जेको आहे सो मां हिकिड़ी तव्हांजी जेका क्लिप ॾिठी त तव्हां जेको आहे सो कंहिं जौहर जे एरिया में तव्हां वञी करे हिकिड़ो फ्रेंच फ्राइज़ वारो बीठो, जंहिंसां तव्हां पुछो त तुंहिंजी इनकम केतिरी आहे, तूं केतिरो कमाई पियो। उते असांजो जेको आहे सो सिंधी जेको आहे सो जेको होटल ते वेहे थो असांजो ॻोठ में, जेको जंहिंखे माना इल्मु त जेको आहे सो न आहे, पर हिकु त चलो ठीकु आहे मज़दूरी करे कमाए, ऐं चऊं पिया कराची अचे त छा करे। त अहिड़े क़िस्म जा कारोबार उन में तव्हां जेको आहे सो तमामु हिकिड़ी मोटिवेशनल वीडियो ठाही। सो मां सभु एप्रिशिएट तव्हांखे कयां पियो त उन्हनि जे जेको आहे सो रोज़गार जे लाइ तव्हां उन्हनि खे हिमथाईंदा हो त अचो तव्हां कारोबार कयो। उन खां अलावा तव्हां छा पिया कयो? असीं बसि सभ खां पहिरीं वॾी महिरबानी। असल में ॻाल्हि इहा हूंदी आहे त अॼुकल्ह जेको आहे टेक्नोलॉजी जो दौरु आहे ऐं मोस्टली माण्हू चवंदा आहिनि त थर जा माण्हू, ऐं बेसिकली अमरकोट सां मां रोड सां ई आहियां, ऐं इंटरफेथ मेन मुंहिंजो कमु आहे। त कोशिशि कई वई आहे जेसि ताईं इंसान जे ज़हन में अमन सुकून न हूंदो उहो ॿिया कमु मुश्किल सां करे वेंदो। ऐं ॿियो हिकिड़ो आहे बेत आहे, कबीर साहिब जो चए थो धनवती को कांटा लगा दौड़े 11,000, धनवती को कांटा लगा दौड़े 11,000, निर्धन गिरा पहाड़ से कोई ना आया यार। त जेसि ताईं जेब में कुझु न आहे त कुझु बि न आहे। धनवती यानी धन वारो माण्हू, हुनखे कंडो लॻो त माना 100 ॼणा भॼी विया, हुनखे पुछनि पिया वाह ॾे ख़बर जा ठीकु आहे। धनवती को कांटा लगा दौड़े 11,000, निर्धन गिरा पहाड़ से कोई न आया यार। त हक़ीक़त में ही पंहिंजी संसार जो हिकिड़ो रूल आहे, ॾिठो वञे जेको अमीर आहे उन हिसाब सां धन जो बि हिकिड़ो हिसाब किताब रखियो वेंदो आहे। पर मोस्टली सोशल मीडिया जो हींअर टाइम आहे, उन हिसाब सां माण्हुनि खे थोरो ॻाल्हाइण जा गेट्स बि अचनि, थोरो एप्रिशिएशन बि थी वञे। इन जे लाइ मूं नोट कयो 2000 कोविड में मूं स्टार्टिंग कई ब्रॉडकास्टिंग, त उनमें तक़रीबन मूं 300 इंटरव्यूज़ कंडक्ट कया। सो कासम अली शाह साहब ऐं रियान फाउंडेशन मूंखे स्पॉन्सर कयो, जंहिंमें पंजाब जो मूं विज़िट आहियो कंप्लीट, तक़रीबन सुठी स्कॉलरशिप ॾिनी। ज़बरदस्त। ऐं ट्रेवलिंग मां जाम कुझु सिखे थो, त कोशिशि कयां पियो जेको पंहिंजा मेन त आहे इंटरफेथ हारमोनी, उन ते कमु कयां पियो। डॉक्यूमेंट्री ठाही आहे माई धाई जी, असांजे अमरकोट में माई धाई कोक स्टूडियो में आतिफ असलम सां गॾु ॻाई आई आहे, उनजी डॉक्यूमेंट्री ठाही हींअर। सो कोशिशि कयूं पिया, ईअं बि कयूं। वी आर फर्स्ट ऑफ ऑल ह्यूमैनिटी। बिल्कुलु। थर जी जॾहिं ॻाल्हि कयूं त थर जेको आहे सो मां चवंदो आहियां कि आर्टिस्टनि जी धरती आहे। बिल्कुलु सर। थर में तव्हां वञो त तव्हांजे हर घर में को न को गुलूकार वेठो आहे, को न को मतिलबु इंस्ट्रूमेंट प्लेयर को वेठो आहे। पर पोइ बि इहो तॾहिं जेको आहे सो तव्हांखे आम मिलंदा, पर जेकॾहिं हिननि ते थोरो हथु रखियो वञे, जेकॾहिं थोरो हिननि खे एम्पावर करिणो वञे, जेके हिननि खे रिसोर्सिस पॉलिश जी ज़रूरत आहे जेकॾहिं थियनि, मां सम्झां पियो कि थर जो जेको ब्रेन आहे उनखे मोटिवेशन जी थोरी ज़रूरत आहे। पर जेकॾहिं उन्हनि खे थोरो स्पेस ॾिनो वञे न, मां सम्झां पियो कि पाकिस्तान न दुनिया में जेको आहे सो उहो कुझु न कुझु करे ॾेखारींदो, तव्हांजो मुल्क जो नालो रोशन। 100% सो हुमा तव्हां जेको आहे सो थर जी जेकॾहिं ॻाल्हि पिया कयूं, थर जे टैलेंट जी ॻाल्हि पिया कयूं, ब्रेन जी ॻाल्हि पिया कयूं, मां बेसिकली थर जी कम्यूनिटी में बि कमु कयो आहे।
उन्हनि सां गॾु इंटरेक्शन मुंहिंजो रहियो आहे। थर जूं जेके ख़ासि करे औरतूं जेके आहिनि, थर में पाणी जी वॾी किल्लत आहे, उनजे बावजूदि जेको उनजे घर में थोरो कंपाउंड आहे, उन में बि जेको आहे सो भाॼियुनि जी पोख कनि थियूं। एतिरियूं त माना स्ट्रॉन्ग औरतूं, जीअं असां ताक़त जी ॻाल्हि कयूं, आयरन लेडी चवंदा आहियूं, त हर थरी औरत जेका आहे सो तव्हांखे आयरन लेडी मिलंदी। जानवरनि जी पालना जी ॻाल्हि कयूं त उन में ज़बरदस्त आहिनि। 4-4 दिला खणी करे ट्रेवल करे पाणी पंहिंजे ख़ानदान जे लाइ भरे थी अचनि। छा त औरतूं आहिनि। मज़ीद तव्हां जेको आहे सो उन्हनि सां गॾु रहिया हो, त इन्हनि औरतुनि जे बारे में असांखे ॿुधायो। उते वञी मां हिकिड़ी ॻाल्हि जेकी आहे न मूंखे ॾाढी ग़लति लॻणु शुरू थींदी आहे, उहा कहिड़ी त असांखे ॿुधायो हूंदा त औरत फिज़िकली तव्हांजी कमज़ोर थींदी आहे ऐं उते वेंदा त तव्हांखे इहा ॻाल्हि ग़लति लॻंदी आहे। बेसिकली फिज़िकल जो बि इहो ई आहे त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, उते मायूं कमु कनि थियूं त उन्हनि जो फिज़िक बि उन हिसाब सां आहे। हाणे हिते तव्हां मायुनि खे ॿुधाए इहो छॾियो आहे त तव्हां कमज़ोर आहियो, तव्हां नाज़ुक आहियो, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे उन्हनि जी मेंटेलिटी में इहा शइ वेही रही आहे। रही ॻाल्हि उते जी औरतुनि जी, त मां जॾहिं मिठी वियमि हींअर, त उते मूं ॾिठो त इहे जिॾे वञा ढगियूं घुमनि वेठियूं, जॾे वञा ढगियूं घुमनि वेठियूं। त उते मूं हिकिड़ी ॻाल्हि कई, उते बि असां सां संतोष कुमारी उहे कमु पिया कनि, त हिनखे मूं चयो संतोष इहो तव्हांजी माइन कादी तव्हांजूं ढगियूं आज़ादु आहिनि। त चयो त इहो ई आहे त तव्हांखे कम अज़ कम हिते इहो माहौल मिलंदो। ऐं मूंखे इहा ॻाल्हि उते जी ॾाढी सुठी लॻी त उन्हनि में हरू भरू जेंडर वारियूं तफ़रीक़ आहिनि कोन। मतिलबु हू इहो कोन चवंदा आहिनि त तव्हां हीउ कमु औरतुनि जो आहे, हीउ कमु मर्दनि जो आहे, हर कम में लॻल हूंदा आहिनि ऐं हर शइ खे, हर स्पेसिफिक ॻाल्हि खे यूटिलाइज़ कंदा आहिनि आख़िर ताईं। सिर्फ़ु मुंहिंजे ख़्याल में सिर्फ़ु सुम्हण वारो जेको टाइम आहे उहो सिर्फ़ु उहो शायदि सुकून सां पिया हूंदा, बाक़ी मां उन्हनि खे नॉर्मली वेंदे त ॾिसंदी कान। बाक़ी टैलेंट जे हवाले सां आई डोंट थिंक के को मुक़ाबिलो आहे। पर सुम्हण वारो टाइम बि निंड बि भली थियूं कनि, थकिजी अचनि थियूं वेचारियूं, महिनत करे करे ऐं बाक़ाइदा सुकून वारी निंड कनि थियूं। ऐं इहे औरतूं मां सम्झां पियो कि अज़ीम औरतूं आहिनि। ठीकु आहे। अच्छा, संतोष खां हिकिड़ी मां ॻाल्हि कंदमि, जेका असां हिकिड़ी कुझु ॾींहं कुझु टाइम पोस्ट ॾिठियूंसीं, ऐं जेको आहे सो हितां बॉर्डर जेको आहे सो मिले थो, उतां बॉर्डर में जेको आहे हिकिड़ो त हिकु पंहिंजी धरती सां प्यारु करण वारा माण्हू आहिनि। मां औरतुनि जी ॻाल्हि इन जे करे फोकस थो कयां कि हुमा वेठी आहे, थरी औरतुनि जी जेको आहे सो कहाणी मां सम्झो हर औरत स्टोरी आहे। हा, विज़िट बि कई। अच्छा, हिकिड़ी संतोष हिकिड़ी ॻाल्हि जेको आहे सो तव्हां ॿुधायो हुनजे एरिया जे बॉर्डर मां जेको आहे सो हरणियूं ईंदियूं आहिनि। ठीकु आहे, हरणियूं ईंदियूं आहिनि या मोरनि जो त धरती आहे, मोर त उते जेको आहे सो ईअं सम्झो कि हर अची आज़ादु हेॾा आहिनि, पुॼी वेहंदा आहिनि, त उन्हनि केतिरा सिक्योर फील कंदा आहिनि। जेकॾहिं को पाड़े मां हरणी अचे थी ऐं उन्हनि खे बि असां हिकिड़ी शइ ॾिठीसीं, थरी औरत जेको आहे सो जेका ख़ासि करे जेका ॿार जंहिं वटि हूंदो आहे, इहा थर में जेको हरण ईंदी आहे, हरण जो बचो ईंदो आहे, उनखे पंहिंजो थञु पीआरींदियूं आहिनि। इन जे बारे इहा कहाणी त ॿुधायो। हक़ीक़त में माउ जो जेको फील आहे या माउ जी जेका फीलिंग्स आहे उहा माउ ई अंडरस्टैंड करे सघे थी या उहो ई सम्झे सघे थी। त इंसान खां वधीक चवंदा आहिनि त एहसासियत जानवर में वधीक हूंदी आहे। माण्हू वधीक जेकॾहिं अमेरिका या USA या यूरोप कंट्रीज़ में माण्हू वधीक डॉग्स पालींदा आहिनि। छो पालींदा आहिनि? हुनजो रीज़न आहिनि। इहो रीज़न हुनजो आहे त हुननि जी वफ़ादारी। हक़ीक़त ईअं आहे, माना डीप शयूं सचियूं आहिनि लेकिन कड़ियूं आहिनि। शयूं सचियूं हूंदियूं आहिनि लेकिन थोरियूं खारियूं हूंदियूं आहिनि। त इन जे करे इन जो हिकिड़ो माना हितां कहानी इहो स्टार्ट थी त असांजी माउ जेको आहे, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो नबी जेको असां सभु काइनात जो नबी आहे, उन्हनि जो बि इहो सवाल आहे त माउ जो रुतबो या माउ जो जेको मान आहे उहो सभ खां मथे आहे ऐं उनजो पंहिंजो प्यारु आहे। त उहो जॾहिं महसूसु करे थी त मुंहिंजे बचे खे आउं थञु पीआरे सघां थी, त उनजी बि उनखे फीलिंग्स आहे। तॾहिं हुन माना तव्हां तस्वीर बि ॾिठी हूंदी, तमामु शयूं वायरल वयूं ऐं काफ़ी जेको आहे सो माण्हू जेको आहे सो इंतिहा पसंदि माण्हू आहे, उन्हनि जेको आहे एतिराज़ कयो, यार हे मतिलबु थञु जेको आहे सो हिकिड़ो जानवर खे औरत थञु थी पीआरे, त हिकिड़ो उन में हिकिड़ो तमामु हिकिड़ो मैसेज इहो हो कि माण्हू उन शइ खे कुझु अहिड़ा ज़हन आहे जिन्हनि उन्हनि खे, पर इहो ॾिठो उते हिकिड़ी शइ जेको हिकु पूरी दुनिया में हिकिड़ो मैसेज वञे पियो कि हिकिड़ी औरत जेका आहे सो इंसान सां प्यारु त मतिलबु पंहिंजा हिते हर कंहिंखे करणु खपे, इंसान कंदा आहियूं, पर जानवर खे बि जेके या तव्हांजे घर में अचे थो कोई महिमान अचे थो, उनखे पंहिंजो बच्चो सम्झी करे, पंहिंजो
हिस्सो सम्झी करे उनखे माउ वांगुरु जेको आहे सो प्यार ॾेई करे उन बचे खे एडॉप्ट करणु, इहा हिकिड़ी अजीब असल कहाणी में लॻी। ॻाल्हि इहा हूंदी न आसिफ़ साहब, ह्यूमन साइकोलॉजी में बि ॾिठो वञे, जेकॾहिं को महिमान तव्हांजे घर अचे थो, 15 ॾींहं रहे थो, तव्हां माना अट्रैक्ट थी वेंदा, ऐं जॾहिं वेंदो तव्हांखे माना ऑटोमेटिक तव्हांजी फीलिंग्स थी वेंदियूं, तव्हांखे लुड़ कचण थी वेंदा, यार वञे पियो को बि दोस्त आहे। इन ई तरीक़े सां जॾहिं पाण कंहिं शइ खे अडॉप्ट कयूं था, तव्हां डॉग हींअर पालियो, महीनो खनि पालियो, तव्हां ऑटोमेटिक हू तव्हांजो माना हिकिड़ो रिलेशनशिप ब्रेन थी वेंदो, तव्हां हुनखे एतिरे क़दुरु पंहिंजो घर जो भाती सम्झंदा। जॾहिं इहो रिलेशनशिप, इहो हिकिड़ो तालुक क्रिएट थी थो वञे न, पोइ स्टार्ट थी थो, मां त हुनजी मथे महान आहे। वाह वाह। सो बिल्कुलु पंहिंजो कचहरी हलंदी रहंदी। असां सां सजाद वेठो आहे। सजाद, तव्हां खां सभ खां पहिरियां इहो कजो, तव्हां आया बेसिकली किथां खां तालुक था रखो? मां थैंक यू कंदुसि तव्हांजो ऐं सिंध टीवी जी पूरी मैनेजमेंट जो, जिन मूंखे हिन ख़ूबसूरत महफ़िल में इनवाइट कयो। ऐं बेसिकली मां आहियां त मटियारी साइड जो आहियां, ख़ैबर जो आहियां बेसिकली, ऐं हींअर रिसेंटली मां कराची में रहां पियो। ऐं सिंगिंग जे हवाले सां त काफ़ी सारनि उस्तादनि खां सिखिया बि वरिती आहे, ऐं उन खां पोइ हिते कराची में अची करे नापा अकेडमी आहे हिकिड़ी। नापा में तव्हां पढ़ो पिया? जी, मां उते सिखिया वरिती आहे। वाह वाह। ऐं उस्ताद सुल्तान लोधी मुंहिंजो उस्ताद रही चुको आहे। वाह। त उते ई बि सिखिया मुंहिंजी हले पई। उन खां पोइ कमर्शियल इवेंट्स वग़ैरह हेॾा होॾा उहो त तव्हांखे आर्टिस्ट जी लाइफ आहे, बिल्कुलु बिल्कुलु उहे हलनि रहनि था। बिल्कुलु। त ऐं उन खां पोइ अगरि तव्हां चओ त को हिकिड़ो ज़बरदस्त कलाम तव्हांखे ॿुधाए बिल्कुलु इंतज़ार में आहियां। तव्हांजी माशाअल्लाह आवाज़ ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ आहे, त कलाम असांखे ज़रूरु ॿुधायो। तेरे दर के फकीर हैं हम लोग, क्या मीर और कबीर हैं हम लोग, दोनों इल्म की कैद से आजाद, एक तेरे कबीर हैं हम लोग, हो नल माही तेरे लगिया दिलिया, नाल राझण तेरे लगिया दिलिया, इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, ओ नाल माही तेरे लगिया दिलिया, नाल राझण तेरे लगिया दिलिया, इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे। राझा काबा राझा किबला, राझा काबा राझा किबला, मालिक मेरा मजिया वाला, मालिक मेरा मजिया वाला, दिल सजदा कीता राझनो, दिल सजदा कीता राझनो, असां सिर कदमां विच धर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे, ओ नाल माही तेरे लगिया दिलिया, नाल राझण तेरे लगिया दिलिया, इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर बैठे, असां सिर दा सौदा कर बैठे।
मैंने भी मेरा मुर्शिद ऊंचा हसा उचिया ते संग लाया सदके जवान उचिया ता हो जिननी हनी हने भैया होला राजा काबा राजा किबला राजा काबा राजा किबला मालिक मेरा मजिया वाला मालिक मेरा मजिया वाला दिल सजदा कीता राजनो दिल सजदा कीता राजनो असां सिर कदमा विच धर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे असां सिर दा सौदा कर बैठे ओ नाल माही तेरे लगिया दिलिया नाल रांझण तेरे लगिया दिलिया इश्क दा कलमा पढ़ बैठे असां सिर दा सौदा कर 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 बैठे वाह वाह कमाल कमाल असां वटि जेको आहे सो सजाद जहिड़ा जेकॾहिं गुलूकार जेके सिख्या बि वठनि पिया ऐं तमामु एॾा सुरीला ॻाइनि पिया सजाद तव्हांजो उस्ताद कहिड़ो आहे? अच्छा सर मुंहिंजो जेको पहिरियों उस्ताद आहे उहो मुंहिंजो उस्ताद अली रज़ा आहे जेको बेसिकली हैदराबाद जो आहे ऐं उन खां पोइ उस्ताद सुल्तान लोधी खां मां सिख्या वरिती सही उहा उर्दू गायकी जी सही उहो बि हैदराबाद में ई ऐं देन मां कराची में जॾहिं शिफ्ट थियुमि त उते मां उस्ताद इंतज़ार हुसैन खां सिख्या वरिती जेको मां नापा में वरिती। वाह मज़ो 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 अची वञे मज़ीद पाण कचहरी कयूं पिया व्यूअर्स टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो मिलूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स जी त असांजा महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि अॼुकल्ह हुमा तव्हां त जेको आहे उते कमु कयो पिया थर में कयो आहे इलाही सारो कमु ऐं संतोष तव्हांजो ई आहे थर जो थर जी जेकॾहिं मां हिकिड़ी पॉज़िटिव जेकॾहिं शइ उतां मां ॾिसां त थर जो जेको ब्रेन आहे उहो तमामु हिकिड़ो मां सम्झां पियो कि हिकिड़ो क़ाबिल जेको आहे सो दिमाग़ु आहे जेकॾहिं आर्ट में ॾिसूं एजुकेशन में ॾिसूं उन हिसाब सां उन्हनि खे जेकॾहिं थोरो बि एजुकेट कयो वञे मोटिवेट कयो वञे त हू जेको आहे सो दुनिया ते राज करे सघनि था मां इहो मतिलबु गारंटी सां चवां थो पर उते हिकिड़ो डार्क साइड बि आहे डार्क साइड इज़ दैट के असां काफ़ी जेको आहे सो अख़बारुनि में पढ़ंदा आहियूं हिकु सुसाइड जेका थिए पई ख़ुदकुशी त इहो थर जो नौजवान छोकिरो या छोकिरी ख़ुदकुशी छो पिया कनि इहो रशो छो पियो वधे हिन टाइम? बिल्कुलु तव्हां हिकिड़े तमामु इम्पोर्टेंट इशू ते हाईलाइट कयो आहे त असां स्पेशली लास्ट 5 years में घणो पिया ॾिसूं त जेको ख़ुदकुशी जो रुझान सिंध में काफ़ी वधी वियो आहे स्पेशली थर साइड ऐं वाक़ई जॾहिं मां 2019 में वई हुयमि कैरियर काउंसलिंग जी असां सीरीज़ उते हलाई हुई त मूं सम्झो त शायदि मूंखे उते के ज़ीरो खां कमु करिणो पवंदो पर उते वयमि त मुंहिंजी मेंटेलिटी बिल्कुलु तब्दील थी वई त उते जा जेके ॿार बि आहे 5-8 क्लास जा बि उन्हनि जी बि अप्रोच तमामु स्ट्रॉन्ग आहे मूंखां उहो लॉजिक पिया पुछनि उन में जेके असांजी यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स बि न आहिनि पुछंदा त ख़ुदकुशी जे बि उन टाइम ते बि घणो इहो इशू हलियो पियो स्पेशली कोविड वारे टाइम ते त मूं इन ते थोरी सी नज़रसानी करण जी कोशिशि कई छो त मां जिते बि ईंदी आहियां त उते जे लोकल एक्सप्लोरेशन या उते जे इशूज़ खे बि कोशिशि कंदी आहियां त ॾिसां ऐं सम्झां त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जेसि ताईं तव्हां ग्रास रूट लेवल ते सम्झंदव न तव्हां ओतिरो कमु बि इफेक्टिव न करे सघंदव त उते मूं घणियूं सारियूं शयूं ॾिठियूं हिकिड़ो त असां वटि उते टीनेज ग्रुप तमामु घणो आहे ठीकु आहे असां वटि मां सम्झां थी त 60 to 70% टीनेज ग्रुप आहे असां वटि उते थर वारे सॼे एरिया में त उहा हिकिड़ी जज़्बाती एज हूंदी आहे उन में माण्हू लॉन्ग टर्म वारी शइ सोचींदो ई न आहे उहो अॻियां जो इन एज में माण्हू सोचींदो ई न आहे
ते उन सही काउंसलिंग न हुजण जे करे नंढियूं नंढियूं इश्यूज़ में जज़्बाती थी करे बेड़ा क़दम खणजनि था। उनखां अलावा त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हां वटि यंग ग्रुप घणो आहे त उन्हनि खे एम्प्लॉयमेंट बि खपंदी, पर उते न तव्हां घणियूं कंपनीज़ आहिनि छो त सभु खे बि गवर्नमेंट जॉब्स कोन मिलंदियूं, या अंडरस्टूड ॻाल्हि आहे। त उनखां अलावा तव्हां जूं छा चइजे त उनखां रिप्लेसेबल कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ हुजणु खपनि, ज़ाहिर सी ॻाल्हि। त उते असां वटि न कारपोरेट सेक्टर आहे, NGO सेक्टर बि इन ई सम्झो त बसि हलाइण वारो सीन आहे। उते तव्हां वटि एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटी 10% आहे, इन अगरि मां उते जे पॉपुलेशन खे खणा त। ऐं उनखां अलावा त असां वटि फाइनेंशियल जे अगरि 2 ॿारनि खे पालण जी हैसियत रखनि था या क़ाबिलियत रखनि था त उते 10 ॿार आहिनि। अर्ली मैरिज जो कॉन्सेप्ट घणो आहे तमामु घणो, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हांखे फैमिली प्लानिंग वारो कोई सीन आहे ई कोन। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे हिकिड़ो टीनेज माण्हू जेको पाण खे अॼु ताईं न आहे सम्झी सघियो, फैमिली प्लानिंग तमामु अॻियां जी ॻाल्हि चइजी सघिजे थी। ऐं ज़ाहिर सी ॻाल्हि आहे जिते तव्हां 2 ॿारनि खे पालण जी क़ाबिलियत रखो था उते तव्हां 10 ॿार हूंदा त तव्हांजा रिसोर्स तमामु मिनिमल डिवाइड थी वेंदा, तव्हांजो पंहिंजो हिसो बि घटि रहिजी ईंदो। ऐं सभु ज़ाहिर सी ॻाल्हि आहे असां बेसिक नीड्स पूरी न हूंदियूं त उहो डिप्रेशन तव्हांजो पास कंदो। उनखां पोइ वरी ॿियो इशू इहो थिए थो त असां वटि जेके फंडामेंटल राइट्स आहिनि, जीअं राइट टू मैरिज आहे, वकील साइड जो माण्हू आहे त मां उन ॻाल्हि खे बि ज़रूरु हाईलाइट कंदमि। त उन जो वॾो इशू आहे असां वटि हिकिड़ी जेका न कंट्रोलिंग सोसाइटी आहे। हाणे उते बि अगरि उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ी जी ज़िंदगी नथा जीअण ॾिनो वञे त उन ते वॾो इशू आहे। त हाणे उन्हनि खे ख़बर आहे असां भॼी बि काॾे कोन सघंदासीं, असांखे ख़बर न आहे अगरि असां पंहिंजी मर्ज़ी जी शादी करण बि चाहियूं, बग़ावत कयूं बि त वेंदासीं काॾे। ऐं उनखां पोइ वॾे मां वॾो जेको मसइलो आहे मां सम्झां थी, इहो माइक्रो फाइनेंस वारा कर्ज़ा थियनि था न, इहे असांजी क़ौम तमामु घणा कर्ज़ा वठे थी। क्रेडिट कार्ड वारो जीअं क्रेडिट कार्ड वारो सिस्टम आहे न, अगरि तव्हां 50,000 जो क्रेडिट कार्ड वठो त तव्हांखे 1.5-2 लख रुपया भरणो पवंदो आहे। त हुते बि इहो सीन आहे। त ज़ाहिर सी ॻाल्हि हिकिड़ो ग़रीब माण्हू आहे उहो वधि में वधि 25-30,000 जो चलो माइक्रो फाइनेंस जो मतिलबु इहो आहे त तव्हां नंढी अमाउंट जो हिकिड़ो लोन पिया वठो ऐं उन ते तव्हां 25,000 जी जॻह ते लख रुपया भरंदो ऐं तव्हांजो कर्ज़ो ख़तमु थियण जो ई नालो न वठे, उल्टो तव्हांजे घर में 10 ॿार वेठा आहिनि जिन जूं शादियूं करणियूं आहिनि, पढ़ाइणो आहे, उहो त बाजी ॻाल्हि थी। कम अज़ कम तव्हांखे इहा बि गारंटी न आहे त तव्हां 2 वाला मानी खाराए सघंदो। हिकिड़ो ॿियो फैक्टर हिकिड़ो ॿुधायांव तव्हांखे, इहो जेको आहे सो तव्हांखे ख़बर हूंदी की उते जेके थरी जेतिरा मासूम आहिनि ऐं वीचारा जेको मिसकीनी हाल में पंहिंजी लाइफ स्पेंड कनि पिया ॿारनि सां, फैमिली खे जेको आहे सो पालण में लॻा पिया आहिनि, उते हिकु त असां माइक्रो फाइनेंस बैंकिंग जी ॻाल्हि था कयूं, उहो त आहे ई आहे, ठीकु आहे। उनखां पोइ कुझु जेको आहे सो ॿाहिरि जा माण्हू जेके आहिनि जेके स्ट्रेंथ रखनि था, उहो व्याज ते पैसा उन्हनि खे उधारा ॾियनि पिया ऐं पोइ उन्हनि खे ब्लैकमेल कनि पिया। काफ़ी अहिड़ा केसिस जेके ज़ाहिर थिया त उन्हनि खे ब्लैकमेल कंदे पोइ उन्हनि जी जो आहे सो ग़ैरत ऐं इज़त महफ़ूज़ न आहे। त अहिड़े क़िस्म जा जेको आहे सो किरदार बि उते इन थी चुका आहिनि, उन धरती खे सुकून उनजी तबाह करण जे लाइ पुॼी विया आहिनि। सो इन्हनि शयुनि ते बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ो स्टेट जेको आहे सो गवर्नमेंट जो बि हिकिड़ो किरदारु हुजणु खपे। त हिकिड़ी एॾी माना जंहिं धरती जी असां तारीफ़ पिया कयूं, जिथे नेचुरल रिसोर्सिस एतिरा आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे यूटिलाइज़ कयो वञे त मां सम्झां पियो की को थरी जेको आहे सो बेरोज़गार न थिए, पर उहो जेको आहे सो पंहिंजी क़िस्मत चेंज करे सघे थो त ॿियनि जी बि क़िस्मत चेंज करे सघे थो। पर बदकिस्मती आहे की उते न आहे, कॉम्पिटेंसी में मुक़ाबलो कोन्हे, सीधी सी ॻाल्हि आहे। बिल्कुलु, पर तमामु घणा इशूज़ थी आहिनि। बिल्कुलु जी, जज़्बात जी ॻाल्हि कई त हाणे टंडो आदम में ज़फ़र ॿुधाए पियो त हाणे कल्ह को वाक़ियो थियो आहे, राति जो को इंसिडेंट थियो आहे की हिकिड़ो ॿारु जेको आहे सो नंढड़ो टीनेजर जी जज़्बाती हिकिड़ी आहे, त उनजी साइकोलॉजी पढ़ण बि जेको आहे सो उनखे सम्झणु, उनखे ट्रीट करणु, उन तरीक़े जो वॾो हिकिड़ो काउंसलिंग आर्ट आहे ऐं हर कंहिं वटि पेरेंट्स वटि ई न आहे, ठीकु आहे। त पोइ उन ॿार खे को पेरेंट कंहिं दड़को ॾिनो आहे, उन सुसाइड करे छॾी। बिल्कुलु राति जो इंसिडेंट थियो टंडो आदम में। नॉर्मली मामूली ॻाल्हि आहे, पर सॼो काउंसलिंग जो इशू आहे हिते बि। वॾे मां वॾा असांजे टीनेज ग्रुप में जेके बि क्राइम्स थियनि था या इशूज़ थियनि था, उनमें वॾे मां वॾो मसइलो इहो ई आहे त तव्हांजो जेको आहे काउंसलिंग जो इशू आहे। नॉर्मल जेको असां चए छोकिरियूं भॼी थियूं वञनि या छा, चलो हर कंहिंजी शादी पंहिंजी मर्ज़ी करण जो हक़ आहे, पर उन्हनि सां पोइ उहे क्राइम जो शिकार वञी थियनि थियूं, ह्यूमन ट्रैफिकिंग जो शिकार थियनि थियूं। इते बि सॼो इशू काउंसलिंग जो आहे। तव्हांजी कोऑर्डिनेशन ई न आहे पंहिंजे पेरेंट्स सां, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त उहो कुझु बि एक्ट करण खां अॻु तव्हांखे त इंफॉर्म ई न कंदा, तव्हांखे त ख़बर बि न हूंदी उन्हनि जे ज़हननि में छा थो हले। सॼो इशू काउंसलिंग में, छो त मां इन शइ ते कमु कयां थी, मूं जाम काउंसलिंग कई आहे, उते मोस्टली मूंखे इहो ई सीन नज़र आया त पेरेंट्स सां या घर भातियुनि सां
इवन दोस्तनि सां बि सुठी लेवल जी उहो अंडरस्टैंडिंग न आहे। सही, बिल्कुलु अंडरस्टैंडिंग मतिलबु एतिरी क़ाइमु करणु खपे, उन्हनि खे जेको सो एतिरो ॿुधाइजे थो, कॉन्फिडेंट थिए, उन्हनि ते एतमाद अहिड़ो ज़ाहिर कजे त बाबा तव्हां हर ॻाल्हि पंहिंजे पेरेंट्स सां, पंहिंजे सर्किल सां जेको सो करे सघे थो, त यकीनन पोइ अहिड़ा हादसात न थियनि। सो हा, संतोष, हिकु त इहा ॻाल्हि असां कईसीं, ॿी ॻाल्हि हा बेरोज़गारी जी मां ॻाल्हि कयां पियो, त हिकिड़ो जॾहिं पॉज़िटिव असां ॻाल्हि पिया कयूं त असांखे जेको आहे सो जेके नेगेटिव जेके सो ॻाल्हियूं बि उन्हनि खे बि रखणु खपे, त उनजा वजूहात कहिड़ियूं आहिनि। वजूहात हिकिड़ो दोस्त हुते मां विज़िट कयो, त हिकिड़ी होटल हुई, नंढो ढाबे टाइप होटल हो, त हुते विज़िट कयोसीं त ॿुधाए पियो दोस्त खे यार हे जेको कैरेक्टर ॾिसे पियो, इहो हिन होटल जो जेको आहे सो चौकीदार आहे, इहो जेको सो पर कंहिं टाइम में इहो हिन ज़मीन जो जिते ज़मीन ॾिनी वई आहे होटल खे, इहो हिन जो मालिक आहे, मालिक रहियो आहे। हुन पंहिंजी ज़मीन विकिणी करे धारीअ खे जेको ॿाहिरां आयो आहे उनखे होटल ॾिनी अथई, हाणे हुनजो नौकर थी करे कमु पियो करे। इहा इन ते तव्हां जेको आहे सो ॿुधायो त इन माण्हुनि जेको आहे ज़मीनूं पंहिंजूं विकिणंदा था वञनि, त इहा हक़ीक़त आहे। कुछ रीज़न्स आहिनि उनजे करे थींदो रहंदो आहे, लेकिन तव्हां ॻाल्हि कई न बेरोज़गारी, तो अॼु जे दौर में, टेक्नोलॉजी जे दौर में असां इहो बहानो ठाहिणु मुनासिबु नथो सम्झी सघे, छो त दुनिया जो वॾे में वॾो उस्तादु इंसान ई आहे, पर अॼुकल्ह जेकॾहिं टेक्नोलॉजी में ॾिठो वञे त दुनिया जो उस्तादु सभ खां वॾे वॾो यूट्यूब आहे। यूट्यूब ते तव्हांखे हर शइ मिले थी, ऐं यूट्यूब ते तव्हां पैसा बि कमाए सघो था, तव्हां प्रोफेशनल वे सां कमु बि करे सघो था। मोस्टली असांजा जेको यूथ आहिनि उहो टिकटॉक यूज़ कनि था, लेकिन कुझु क़दुरु मुंहिंजो चवण जो मक़सदु आहे जेकॾहिं तव्हां इहा साॻी महिनत यूट्यूब वारी साइड या सोशल मीडिया मार्केटिंग वारी साइड ते जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा न, इहा साॻी जेको महिनत कन्वर्ट कयो हुन टाइप ते, त तव्हां हिकिड़ा तव्हांजी वर्थ बि थींदी ऐं तव्हांजी इनकम बि ईंदी। ऐं जेका तव्हां पहिरीं ॻाल्हि कई पिए त संतोष तव्हां वीडियोज़ वग़ैरह ठाहींदा आहियो, असल में माण्हू खे थोरो कॉन्फिडेंट ॾियण जी ज़रूरत आहे। उहो काफ़ी माण्हू जॾहिं हिन शो ते ईंदा आहिनि उहो कॾहिं ॻाल्हाए कोन सघंदा आहिनि, डपु थींदो आहे, ख़ौफ़ थींदो आहे, त उन्हनि खे असां लाइव वठी ईंदा आहियूं। जीअं ही लाइव हले पियो, असां फेसबुक ते उनखे लाइव कराईंदा, जीअं बॉडकास्ट मूं 300 बॉडकास्ट लाइव कया आहिनि अराउंड द वर्ल्ड, काफ़ी माण्हुनि जा, त उहो सेखारींदुसि तव्हां ॻाल्हाइणु सिखो, थोरो घणो ॻाल्हाइणु सिखो। जॾहिं ॻाल्हाइणु सिखंदा त तव्हांजे ज़हननि में सवाल पैदा थींदा, जॾहिं सवाल पैदा थींदा त तव्हां कुझु न कुझु करण जी जिदोजहद या क्वेश्चन। जीअं मूं हिकिड़े चाट वारे जो इंटरव्यू कयो सदर में, त हुनजो इंटरव्यू कयो, मूं चयो यार तूं ॾे ख़बर चार घणी चाट खपाई, तो घणे जी आहे? 120 रुपए जी प्लेट आहे ऐं तक़रीबन जेको 3000 रुपए जी अधु ॾींहं ताईं सेल कयां थो, 6000 रुपए टोटल सेल थिए थी। त ईअं हा डेली जी 6000 सेल करे पियो आम चाट वारो। आम चाट वारो ऐं चवां थो एतिरे क़दुरु सदर में हिकिड़ो आहे, उनजी चाट अमेज़िंग आहे, हाई लेवल जी उनजी माना ॾिठो वञे त इनकम थिए थी पर मंथ जी। त बिज़नेस जेको आहे उहो जॉब खां मथे आहे, त बिज़नेस माण्हू खे कयो वञे, पर बिज़नेस स्टार्ट करण लाइ लिटल स्टार्ट कयो। हाणे जेको माण्हू जेकॾहिं ऑडिशन ॾींदा अथव, असां डायरेक्ट फ्रेम ते अची वञूं, ईअं कोन्ह थींदो आहे। तव्हां बि जदोजहद ॾिसण खां पोइ हिन मक़ाम ते आया आहियो, त स्टार्टअप जेको आहे लिटल स्टेप खां कयो, ऐं हाई लेवल जा स्टार्टअप वठण खां जेकॾहिं यको पाण छम पढ़ंदासीं त किरी वेंदासीं। बिल्कुलु, जेकॾहिं असां एम्पावरमेंट जी ॻाल्हि कयूं की असां जेको आहे सो गॾिजी करे बि अगरि कंहिंखे हिकिड़ो ठेलो वग़ैरह फ्रेंच फ्राइज़ जो या चाट जो हणी ॾियूं, उनखे थोरो आहे स्किल्स ॾेई छॾियूं, जेकर की यार तूं चाट जो हे फार्मूला अथई उहो हर कोई करे सघे थो। जीअं यूट्यूब जी ॻाल्हि कई, उतां बि असां खणी सघूं था अहिड़ा, त मां सम्झां पियो की तव्हां उनजे माण्हू खे एम्पावर न कयो, पर उन ख़ानदान खे तव्हां एम्पावर करे छॾियो। आज़िफ़ भाई बिल्कुलु इन ॻाल्हि में तव्हांखे एडिशन कंदो, हिशाम सरवर नालो शायदि तव्हां ॿुधो हूंदो, पाकिस्तान जो नंबर वन फ्रीलांसर आहे, इस्लामाबाद जो आहे। मोस्टली उहो कनेक्टिंग कॉन्फ्रेंस कराईंदो रहंदो आहे और सेखारींदो रहंदो। हाणे त एतिरो ईअं न रहियो त तव्हां का शइ आसिफ़ भाउ खां पुछो या उमा बासी खां पुछो, यूट्यूब खां पुछो, हर शइ पई आहे। SEO जो कोर्स कयो, वीडियो एडिटिंग हिकु बेस्ट स्किल आहे, हर इदारे खे ज़रूरत आहे। ॻाल्हाइण जो कोर्स कयो, वॉइस आर्टिस्ट थियो, हाई लेवल जा कम आहिनि। असां वटि कमु करण जी सलाहियत न हूंदी आहे। जॾहिं CV हूंदियूं आहिनि, हिशाम चए मैंने एक जॉब के लिए, मूं हिकिड़े जॉब लाइ हिकिड़ी माना ऑफर कई, जॾहिं मूं वटि CV आयूं जंहिंमें 90% उन्हनि खे उहो कमु अचे ई कोन थो, जेको कमु जंहिं लाइ मूं घुरायो, त पोइ माण्हू कीअं हायर कंदा? असांखे उहो कमु ई कोन थो अचे त असां उन जॻह ते कीअं फिट थींदासीं? जॾहिं उहो कमु अची वञे, जंहिंजो कमु हूंदो न, उहो माण्हू चवंदा असां ग्रेजुएशन करे जॾहिं हाणे असां वटि कमु कोन्हे, पर तो ग्रेजुएशन कई आहे तो पंहिंजे पाण खे मञिया, उहो कमु करे ॾेखार। सही, ईअं ई आहे। तमामु बहितरीनु ॻाल्हि कई। सजाद जी तरफ़, सजाद तव्हां खां गानो ॿुधंदासीं, पर असां जेको आहे सो हुन सां हिकिड़ो गॾु क्वेश्चन मां तव्हां खां बि कंदुमि। हिकिड़ी एजुकेशन जी ॻाल्हि पई हले, रोज़गार जी ॻाल्हि पई हले, त जेको आहे सो आर्ट जेको आहे, म्यूज़िक बि आहे, इट सेल्फ हिकु एजुकेशन आहे न, ठीकु आहे।
पर असां वटि बदकिस्मती आहे कि ॿुधण वारा त हर घर में हर फ़र्द ॿुधंदो आहे, पर जॾहिं ॻाल्हि ईंदी आहे कि यार हे सिख्या वठी करे को एजुकेट थियो आहे, आर्ट खे पढ़ियो आहे, उहो अचे थो हुनखे चवंदा आहिनि यार मीरासी आहे, हुनखे त को संग ई न ॾींदो आहे। न न इहो जेको आहे सो छा कंदो आहे, अब ॻाईंदो आहे, अब ॻाईंदो आहे, अब ॿियो हुन सां गॾु छा कंदो, अब ॿियो कुझु छा करे। माना इहा बि हिकिड़ी जॉब आहे, हिकिड़ो इल्मु आहे, उन पिरायो आहे, उन खां पोइ हुनखे रिश्तो ई कोन थो मिले वीचारे खे। सो पोइ तव्हांखे ख़बर आहे त इहो रिश्तो बि ज़रूरी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। इहे चैलेंजिस तव्हांखे फेस करणा पवंदा। हा बिल्कुलु बिल्कुलु, इहा ॻाल्हि तमामु तव्हां बहितरीनु कई। त इहा मेन पॉइंट आहे। हा मेन थी आहे असली। छो जो सॼो फ्यूचर तव्हां ॾिसो करे अगरि जे उनजे लाइ तव्हां का स्ट्रगल बि कयो था, कुझु बि कयो था, पर एंड ऑफ द मोमेंट इहो ई आहे त रिश्तो हाणे अचणु घुरिजे। मोहम्मद अली ॾिसो न, दिलि सां लॻी त बादल उस्ताद खे मोहम्मद अली दिलि सां असांजी मसइलो थिया आहिनि न, उन दर मदन घणा हूंदा है न। हा सजाद ॿुधाए, कंटिन्यू कयो ॻाल्हि खे। हा त इहो आहे कंहिं बि फील्ड में माण्हू जे अगरि करे थो त ज़ाहिर आहे महिनत त लाज़मी आहे, महिनत खां बग़ैर त का शइ पॉसिबल कोन्हे। त जे अगरि को बि कंहिं स्टेज ते अचणु चाहे थो त उन खां पहिरीं ज़ाहिर आहे स्टार्ट हिकिड़ो नंढड़े खां ई स्टार्ट माण्हू कंदो आहे, पोइ ई कुझु न कुझु या हिकिड़ो ब्रांड ठहंदो आहे या कंहिं लेवल ते पुॼंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल सां महिनत खां बग़ैर त का चीज़ पॉसिबल। सही ॻाल्हि आहे, न महिनत तव्हां कई आहे, महिनत कयो पिया, ऐं बेस्ट ऑफ लक। मां सम्झां पियो तव्हांखे रिश्ता जाम ईंदा जेतिरो तव्हां भलो ॻायो था। सो छा था ॿुधायो हाणे? इंशाल्लाह। अच्छा, हिकिड़ो ज़बरदस्त कलाम आहे उस्ताद मोहम्मद यूसुफ जो, त कोशिशि कंदासीं इंशाल्लाह उहो बि तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ज़हर ॾींदे त ज़हर पी वेंदुसि, तुंहिंजे हर रंग जो ग़म मां सही वेंदुसि, मुझे साम्हूं न मिल तूं रकीबन सां, मां सफ़ा भोर भोर थी वेंदुसि। बाहे जो शोलो गुलदस्तो न हो, बाहे जो शोलो गुलदस्तो न हो, इश्क हो इश्क हो इश्क हो, चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो, बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो। मां भी दुन ते खरीदा खड़ी, पर खुशी बाजार जो सौदो न हो, पर खुशी बाजार जो सौदो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, इश्क हो चर्चो न हो रोशो न हो।
जो वणियो सोजी असां जड़जी वियो जो वणियो सोजी असां जड़जी वियो एतिरो उस्ताद अख सस्तो न हो एतिरो उस्ताद अख सस्तो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो न हो बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो बाहे जो शोलो हो गुलदस्तो न हो इश्क हो चर्चो न हो रोशो 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 न हो वाकई इश्क हो चर्चो न हो रोशो न हो साईं बिल्कुलु बाहि जो शोलो गुलदस्तो न हो ऐं भले जेको तव्हांजी अहिड़ी आवाज़ हूंदी न त पोइ इहो जेको आहे सो आख़िर में लफ़्ज़ इस्तेमालु थींदो जब क्या करेगा काज़ी सही आहे न सो व्यूअर्स टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो मिलूं था हिन शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स तमामु हिकिड़ो दिलचस्प प्रोग्राम थी रहियो आहे जिथे असां सां हुमा अब्बासी मौजूदु आहे हुमा अब्बासी तमामु सुठी एक्टिविस्ट आहे जीअं असां चवंदा आहियूं न सोशल एक्टिविस्ट समाजी जेको आहे सो कमनि में उन्हनि माण्हुनि जी ख़िदमत में कमु करणु असां हमेशह ईअं ॾिठो आहे की इंसानियत ते जेको आहे सो ॻाल्हाइणु त सवलो आहे पर जेकॾहिं अमली जेको माण्हू घिड़े पियो न उन कम में उनखे जेके चैलेंजिस हूंदा उहे माण्हुनि जी नफ़्सियात खे ॾिसनि पिया उन्हनि जे हालातनि खे ॾिसनि पिया ऐं उन्हनि जे हालातनि खे चेंज करण जी मां कोशिशि कनि पिया ऐं चेंज करे बि वञनि पिया मां सम्झां पियो की इन जहिड़ो इहो हिकिड़ो सुप्रीम पर्सन आहे जेको बि करे पियो सो तमामु ऐं ख़ासि करे हे जेके यंगस्टर्स आहिनि हे जेके सो सन ऑफ सॉइल्स आहिनि असांजा इन्हनि खे त मां चवंदो आहियां हिन प्लेटफॉर्म ते इहा इन्हनि जी प्लेस आहे इहे डिज़र्व पिया कनि छो जो इन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करणु असां सभिनि जो फ़र्ज़ु आहे ऐं मां हुमा सां ऐं संतोष सां इहा ई ॻाल्हि पियो कयां जीअं सजाद वेठो आहे की यार जेकॾहिं पाण खे जेको स्पेस मिलियो वियो आहे जेकॾहिं मां सलाम सिंध जी ट्रांसमिशन पियो कयां जेकॾहिं मूंखे इहे 2 कलाक पंहिंजा पूरा ई करणा आहिनि त पोइ मुंहिंजो को कंट्रीब्यूशन न आहे हिन जेको चैनल खे इस्तेमालु पियो कयां मां पंहिंजा पैसा खणी सैलरी खणी करे हेॾे भले हलियो वञा असल असांजो डायरेक्टर्स या कैमरामैन जेके कमु पिया कयूं यकीन कयो जॾहिं कचहरी थींदी आहे जेकॾहिं कंहिं कॉज़ ते कमु कंदा आहियूं जेकॾहिं कंहिं कॉज़ ते ॻाल्हाईंदा आहियूं कंहिं मसइलनि ते ॻाल्हाईंदा आहियूं ऐं सम्झंदा आहियूं की इहा जेका अवेयरनेस आहे माण्हुनि जे दिमाग़नि ते उन्हनि जी कैपेसिटी बिल्डिंग ते असां कमु पिया कयूं त इहा ई असांजी अकॉम्प्लिशमेंट आहे सो हर इंडिविजुअल खे ज़रूरी न आहे की को मीडिया सां जेको आहे सो कनेक्टेड हुजे या को मतिलबु कंहिं NGO सां कमु कंदो हुजे पर हर फ़र्द हर घर में जेको माण्हू आहे उन जे अराउंड काई न काई स्टोरी आहे अराउंड कोई न कोई चैलेंज आहे अराउंड कोई न कोई अहिड़ो फ़र्द आहे जेको कंहिं न कंहिं मसइले मां गुज़रे पियो सो हर कंहिंखे पंहिंजो हिसो ॻंढणु खपे ऐं कोशिशि कयो की हेल्पिंग हैंड थियो गिवर्स थियो रिसीवर्स न थियो गिवर्स थियो ऐं गिवर खे अल्लाह ताला गंज ॾेई छॾींदो आहे सो इहो पंहिंजो तमामु ज़बरदस्त कचहरी पई थिए मां थोरो जेको आहे सो सजाद ॾे अचां पियो सजाद म्यूज़िक जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त म्यूज़िक हर फ़र्द ॿुधंदो आहे तव्हां जेको आहे सो पंहिंजूं कंपोज़िशन्स वग़ैरह कयो पिया जर्नी स्टार्ट थी हुई मतिलबु मां सिखिया वरिती हुई त तक़रीबन मां 12-13 सालनि जो सही जेको मां पहिरियों पंहिंजो एल्बम कयो ऐं हुन खां पोइ लास्ट ईयर ई मूं 2023 में हिकिड़ो एल्बम सेकेंड एल्बम मुंहिंजो कयो ऐं पंहिंजी कॉम्पोज़िशन त कोशिशि हले ॿई कमकार हलनि पिया पंहिंजी कॉम्पोज़िशन इंशाल्लाह तमामु जल्द हिकिड़ी तव्हांजे साम्हूं ज़ाहिर कंदासीं ऐं बाक़ी एल्बम आहिनि हुन में काफ़ी पंहिंजी कॉम्पोज़िशन्स वग़ैरह आहिनि सही जी सही तमामु बहितरीनु संतोष तव्हां ट्रैवल कयो आहे चवंदा आहिनि की सफ़र में इंसान
काफ़ी सिखंदो आहे। भले तव्हां केतिरा बि किताब पढ़ो, किताबनि जो वॾो इम्पैक्ट पवंदो आहे, पर जेकर तव्हां सफ़र कयो था, तव्हां प्रैक्टिकली हिकिड़ियूं शयूं जेको आहे सो ॾिसो पिया, एक्सपीरियंस कयो पिया, ऐं सफ़र वारो माण्हू जेको आहे सो सुठी बुक लिखी सघे थो। सो हिकिड़ो बुक रीडर ऐं जेको सफ़र में निकिरे थो, तव्हां जेको आहे सो छा शयूं लर्न कयूं पंहिंजे ट्रैवल में? मुंहिंजे शख़्स में त ट्रैवल जेको आहे इंसान लाइ बेसिक आहे। जेसि ताईं माण्हू विदाउट ट्रैवल माण्हू डिप्रेशन जो बि शिकार थिए थो, वॾो रीज़न आहे इहो। ट्रैवलिंग खां सिखियो इहो आहे त हिकिड़ो त पाण पंहिंजे नेशनलिटी बेस कंदा आहियूं, हिकिड़ा इंटरनेशनल बेस कंदा आहियूं। इंटरनेशनल बेस कंदा आहियूं तव्हांखे इंटरनेशनल जेको एक्सपीरियंस काफ़ी सारा इशूज़ हूंदा आहिनि। असांजा जेको फर्स्ट टाइम त एक्सपीरियंस एतिरो न थींदो आहे। कोई बि माण्हू जेकॾहिं पहिरीं चकर बिरयानी ठाहींदो उहो ग़लति ई ठाहींदी, जॾहिं उहो 10 चकर ठाहींदो त उहो बहितर। पहिरियों दफ़ो भली ठही वेंदी आहे, पहिरीं चकर काफ़ी थी वेंदा, चांस लॻी वेंदा। सो ट्रैवलिंग हिकिड़ी ज़बरदस्त शइ आहे। मूं इंडिया बि विज़िट कयो ऐं प्लस में दुबई, ऐं हींअर ताज़ो जेको आहे तक़रीबन 3 महीना अॻु में नेपाल, छो त एज़ ए असांजो हिंदू 100% हिंदू कंट्रीज़ आहे। तमामु बहितरीनु उन्हनि जी उहा ॻाल्हि मूं उन मां सिखी, उन कंट्री मां, त इहे जेको आहे टूरिज़म खे ॾाढो प्रमोट कंदा आहिनि। हाणे तव्हां ई ॻाल्हि ॿुधायां त नेपाल जेको आहे उहो इंडिपेंडेंट कंट्री आहे। हुननि जा जेको बि पर्यटक आहिनि ॿिए मुल्क खां वठंदो आहे। हाणे जेकॾहिं कंहिं बि मुल्क में थोरो घणो बि इशू थिए थो, नेपाल खे वॾो इशू थींदो, छो त प्रोडक्ट हुनजा रुकिजी वेंदा जेका बि। लेकिन उन्हनि सभ खां मेन फोकस छा कयो आहे? टूरिज़म ते। ऐं जंहिं ॾींहुं वियो हुन ॾींहुं सिर्फ़ु 14,000 यूरोप कंट्रीज़ जा माण्हू उन टाइम एयरपोर्ट ते लथा हुआ। त असां वटि आउं चवां थो, जॾहिं असां कारूंजर जी ॻाल्हि कयूं, हींअर रिसेंटली इशू बि हले पियो, त असांजे कारूंजर जहिड़ी शूं यूरोप में बि न आहे, ॾिठो वञे। थर जहिड़ी सूं उते त असांखे घुरिजे असांजी जेको इहो शयूं आहिनि इन्हनि खे थोरी पॉलिश करे ऐं इन्हनि खे वैल्यूएबल ठाहियूं। जेका शइ प्रोडक्ट हिकिड़ी शइ हूंदी आहे नॉर्मल, इहो गुल पियो आहे नॉर्मल आहे, इन खे जॾहिं असां डेकोरेट करे छॾियो उनजी वैल्यू वधी वञे। बहितरीनु, का बि शइ उनजी वैल्यू वधायो। तमामु बहितरीनु ॻाल्हि कई जेको आहे सो संतोष। तव्हां बि इलाही सारा सब्जेक्ट्स खे टच कयो आहे, ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजे जेको आहे सो सिंध जो जेको टूरिज़म आहे, जेकॾहिं उन ते कमु करणु खपे त भलो। मां किंजर ढंढ ते त हर को वेंदो आहे। असां मालदीव्स जी मिसाल ॾिसूं, मालदीव तव्हां वञो त आहे हिकिड़ो नंढिड़ो हिकिड़ो जज़ीरो आहे, ठीकु आहे, जज़ीरो आहे। उनखे ब्यूटीफाई तमामु एतिरो कयो वियो आहे जो माण्हू हनीमून ते जेको आहे सो फर्स्ट जॾहिं माइंड में ईंदो आहे की काॾे वञो हनीमून जे लाइ, मालदीव सिलेक्ट कंदो आहे। त उते उन्हनि खे एतिरो एटमॉस्फेयर मिलंदो आहे, पीस मिलंदो आहे, ऐं पाणी जी लहरुनि जो शोर, ऐं उते जेके हट्स ठहियल आहिनि, एतिरो मतिलबु जेको आहे सो तव्हां उते बोटिंग, नंढियूं नंढियूं शयूं उन्हनि एतिरियूं एड कयूं, एतिरो मतिलबु को एतिरो बजटिंग एतिरी न थियल आहे उते, ठीकु आहे। सिर्फ़ु हिकिड़ो समुंड आहे, उते माण्हू जेको आहे सो उन्हनि कॉटेजिस ठाहिनि ख़ूबसूरत, ऐं उतां जो आबहवा। मां किंजर वियुमि, किंजर जो जेको आहे सो नॉर्मली उन्हनि हट्स ठाहिनि, सुठो इनिशिएट गवर्नमेंट वरितो आहे। पर जेकॾहिं मां सम्झां पियो की किंजर खे जेकॾहिं उन तरीक़े सां मालदीव वारो टच ॾिनो वञे, त मां सम्झां पियो की माण्हू जेको आहे सो नॉर्दर्न एरियाज़ मां बि हितां ईंदा, पाकिस्तान पूरे मां किंजर ढंढ जेका आहे सो हिकिड़ी बाक़ाइदा स्पॉट हूंदो उन्हनि जो, जेको आहे सो अची सघंदा। अहिड़ा ॿिया कहिड़ा तव्हां जेको आहे सो ॾिठा आहिनि, एक्सप्लोर कयो आहे, डिस्कवर कया जेका सिंध जा जेके अहिड़ा माॻ जिन्हनि ते कमु कजे त उहो माना सॼी दुनिया जी नज़र में अची सघे थो? तव्हां ॾाढी इम्पोर्टेंट ॻाल्हि कई त असां वटि शयूं आहिनि, सॼी ॻाल्हि आहे त असां वटि उन शइ जी संभाल कोन्हे, वैल्यू एडिशन कोन्हे। हा, तव्हां शइ खे एनहांस करे उनजी वैल्यू हितां खां हिते पुॼाए सघो था, इहा ॻाल्हि आहे। मां जिते बि वई आहियां, हर किथे का न का अहिड़ी जॻह ज़रूरु हूंदी आहे, स्पेशली असां वटि जेके ब्रिटिश एरा जूं शयूं पियूं आहिनि या असांजी मुगल एरा जूं शयूं पियूं आहिनि, असां एॾा आर्टिफैक्ट सुठा सुठा पिया आहिनि। तव्हां पुराणियूं तबाह थियल ईअं खंडर कयल छॾियल बि जॻहियूं मां रस्ते में बि ॾिसंदी आहियां, गाॾी लाहे करे लही पवंदी आहे, ऐं तव्हां कुबा ॾिसंदो त तव्हांखे अहिड़ो आर्ट नज़र ईंदो त ॻाल्हि ई छॾे ॾियो। हींअर बि मां गौरी मंदिर जॾहिं वियमि त मां जॾहिं उन्हनि जी ॾाढो फोकस करे, छो त मां उहा पेंटिंग्स बि कंदी आहियां, त मूंखे हर शइ खे सुठे नमूने उन शइ जी सम्झ आहे, त मूं जॾहिं उनजो आर्ट ॾिठो न, जो वञ असां उहो असां हिन दौर में बि तकलीफ़ नथा करे सघूं, या इवन पाण हिते ई ॻाल्हि कयूं, अञा बाद जी ॻाल्हि त बाद में थी, हिते ई वञूं न, सदर वारो आया चंडीगढ़ रोड घुमूं, या उतां खां असां ज़ैना मार्केट काटी करे होॾां बंस रोड वारी साइड वेंदा आहियूं, त
तव्हां बिल्डिंग्स त ॾिसो बिल्कुलु एम्प्रेस मार्केट जी जेका आहे सो बिल्डिंग अञा ताईं छा त मतिलबु बिल्डिंग उहे शयूं तव्हां जेकी हिन टाइम में बि क्रिएट नथा करे सघो जेके सदियुनि अॻे क्रिएट थियूं असां प्रिज़र्व ई नथा कयूं उन्हनि ते मेंटेनेंस ई नथा कयूं त तकलीफ़ किथां कंदासीं। बाक़ी असांजे जेके ॿिया सिटीज़ आहिनि कराची खां अलावा उते मेन मां मेन शयूं मूंखे अहिड़ियूं ई नज़र ईंदियूं आहिनि या त का हाणे तव्हांजो सांगड़ वारी जेकी झील आहे जंहिंमें उहो लोटस तव्हांजा मतिलबु ॾिसण में अहिड़ी मुंहिंजे दोस्त जी शादी हुई तॾहिं मां होॾा वियमि हाणे उनजी शादी करे कोन वई हुयमि उहा ढंढ ॾिसण वई हुयमि त उहा ॾिसी मूं चयो वञ ही त तव्हांजो ही तव्हां सभु कुझु भुलिजी वञो मालदीव्स कुझु बि कोन्हे नंगर पार्कर बि वयमि जेको हनीमून तव्हांजो हिन ढंढ ते ॿेड़ी ते कढो लाइटिंग वाइटिंग कयो घुमो फोटो शूट मूं कयो हुयो पंहिंजो वाह त मां नंगर पार्कर बि हीअं जॾहिं वयमि त मूं ॾिठमि उते त नॉर्दर्न एरिया खां भलो लॻो पिया फर्स्ट क्लास माण्हू उते छो नथा अचनि जॾहिं कारूंझर वयमि त उते मूंखे ॻाल्हि सम्झ में मूं चयुमि त हा वाक़ई इहा शइ अहिड़ी आहे जो मुंहिंजे हथ धोई कढ पिया आहिनि त असां वटि अहिड़ियूं जाम शयूं पियूं आहिनि हाणे तव्हांजो नेरून कोट वारो तव्हांजो इहा आहे हाणे अहिड़ी शइ जी तव्हां चंड खां बि नज़र अचे थी दीवारे चीन खां अलावा नज़र ईंदी आहे हाणे उते वञण जो रस्तो केॾो ॾुखियो आहे माण्हू वञण खां अॻु बि 100 दफ़ा सोचींदो त मूंखे पाणी जहिड़ी बेसिक नीड बि पाण अरेंज करणी पवंदी नंढियूं नंढियूं जेको तलाउ जेको सो वहे थो नेरन कोट में उते मच्छियूं जेके नंढियूं नंढियूं ख़ूबसूरती नज़र ते साफ़ पाणी आहे ऐं असां में सिविक सेंस बि कोन्हे त असां केॾे शइ वञूं था असांखे संभाल करणु अचणु खपे या छा जेकी हाणे ॾिसो पलस्तर वेठा कनि हुते बिल्कुलु मां ॾिठो आहे ब्यूटी खे तबाह था शाहजहान मस्जिद जेका एॾी वॾी आहे उते मां ॾिठो एतिरी ख़ूबसूरत दीवार आहे सीमेंट जा उते पलस्तर लॻल आहिनि असां त शइ जेकी आहे तव्हांजी शइ आर्ट आहे तव्हां हुनखे सीमेंट ई लेपो वेठा ॾियो गोरखिल ॾिसो माना हाणे तव्हांजो ॾिसो क्लाइमेट जेको आहे सो कहिड़ो मौसम चेंज थियो आहे 50-52 सेंटीग्रेड जेको आहे सो गर्मी सिंध में हाणे थी वई आहे त जेकॾहिं तव्हां गोरखिल माना दादू खां 1.5 कलाक आहे त हलो था कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि कॉलर खे अटेंड कयूं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम भाईजान ठीक आहियो साईं बिल्कुलु ठीकु ठाक कमी ॿुधायो था ख़ुशि आहियो प्रोग्राम ॾिसो पिया असांजो प्रोग्राम में शामिल थी विया हो छा वंड करणु चाहींदो छा ख़्यालात पंहिंजा पेश करणु चाहींदो भाईजान जी 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 बिल्कुलु प्रोग्राम ॾिसूं पिया छा जेको आहे सो शेयर करणु चाहींदा प्रोग्राम में कुझु क्वेश्चन आहे असांजे महिमाननि खां पुछणु चाहियो काई ॻाल्हि करणु चाहियो त असां ॿुधंदासीं तव्हांखे इनकरेज कंदासीं अदा जो ध्यानु मूंखे लॻे थो टीवी में हो या त कुझु मतिलबु डिस्ट्रेक्शन हुई सो बिल्कुलु कचहरी पाण कयूं था वरी गाने जो हिकिड़ो टाइम थी वियो आहे असांखे सजाद गानो अलाए कहिड़ो थो ॿुधाए ला 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 हो मियां जी भला उशल सिंधड़िया बाद हुजे हो पेरे पवंदी साण न चवंदी साण पेरे पवंदी साण न चवंदी साण रही वञ रात बंबोर में अल्लाह रही वञ रात बंबोर में पेरे पवंदी
साण न चवंदी साण पेरे पवंदी साण न चवंदी साण रही वञ रात बंगोर में अल्लाह रही वञ रात बंगोर में पेरे पवंदी साण उठत आर्य जाम जाम ओ ला उठत आर्य जाम जाम आर्य जाम जा कुंडल जाम जा आर्य जाम जा कुंडल जाम जा ओ वाग वठंदी साण न चवंदी साण वाग वठंदी साण न चवंदी साण रही वञ रात बंगोर में अल्लाह रही वञ रात बंगोर में पेरे पवंदी साण रोज़ो पाक रसूल जो न हो ला रोज़ो पाक रसूल जो प्यारे रसूल जो सुहणे रसूल जो प्यारे रसूल जो सुहणे रसूल जो ओ चोंट चुंबदी साण न चवंदी साण चोंट चुंबदी साण न चवंदी साण रही वञ रात बंगोर में अल्लाह रही वञ रात बंगोर में पेरे पवंदी साण न चवंदी साण पेरे पवंदी साण न चवंदी साण रही वञ रात बंगोर में अल्लाह रही वञ रात बंगोर में पेरे पवंदी साण वाह 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 कलाम अहिड़ो जो तव्हांखे मजबूर करे छॾे त तव्हां रक़्स कयो ऐं चवंदा आहिनि की हिकिड़ो चवंदा हर कंहिंखे मिसाल ॾींदा आहिनि की यार को माण्हू त ॾाढो सुरीलो आहे यार दोस्त रखो त सुरीला रखो सो असांजो दोस्त जेको आहे सो सजाद सुरीलो आहे अॼु हिन सां असां दोस्ती करे छॾी आहे सजाद तमामु सुठी जेको आहे सो सिलेक्शन सुठा कलाम तव्हां ॻाया आहिनि ॾाढो मतिलबु असांजे प्रोग्राम में सभिनी रंग भरियो आहे हुमा थी वई किशोर थी वियो सजाद थी वियो उस्ताद बादल सभिनी जो हिकिड़ो टीम वर्क आहे सॼा दोस्त सां गॾु आहिनि सभु मज़ो वठूं पिया सो टाइम थी वियो आहे कमर्शियल ब्रेक जो व्यूअर्स मिलूं था हिन ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक व्यूअर्स जी त असां ॻाल्हि पिया कयूं मागन जी हिन धरतीअ जे उन्हनि क़दीमी जॻहियुनि जी जेके असांजे लाइ असासो आहिनि जिथे जेको आहे सो जेकॾहिं हुन थोरो ध्यानु खिचरायो वञे माण्हू जेको आहे सो सॼो मुल्क छा पूरी दुनिया जा माण्हू अची वेंदा हिते गोरख हिल जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं गोरख हिल उहा हिकिड़ी जेको आहे सो जॻह आहे उहा प्लेस आहे जिथे 50 सेंटीग्रेड्स जिथे सिंध में जेका गर्मी पए थी उते दादू में जिथे 48 सेंटीग्रेड गर्मी पए थी उतां जेको 1.5 कलाक या जेकर रोडनि जी ख़राबी जे करे जेकर 2 कलाक ताईं बि असां हलिया वञूं गोरख हिल परे आहे ऐं उते जेको आहे सो एतिरी त सर्दी आहे जो उस्ताद बादल ॿुधाए पियो मां रिसेंटली वियुमि त असांजे हथनि में माना ईअं लॻे पियो की रत ॼमी वई आहे एतिरी थधि आहे सो हे इलेक्शन वेझी आहे मां सियासी जेको आहे सो कंहिं पार्टी सां मुखालफ़त न आहे न को मां सियासी को बयानु पियो या न कंहिंजे लाइ को ग़लति ॻाल्हायां पियो पर असां सभु वेठा आहियूं असां सभु जेको आहे सो हिन धरती जे मागनि सां धरती जे माण्हुनि सां प्यारु कंदा आहियूं सो सभु ई जेको आहे सो हथ ॿधी
उन्हनि माण्हुनि खे जेके वोट कास्ट पिया कनि ऐं उन्हनि स्टेक होल्डर्स खे जेके 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 कर्ता धर्ता आहिनि जेके जिन्हनि जे हथ में आहे कि गोरख हिल खे सुधारनि सेट कनि उन्हनि खे असां जेको आहे सो अञा वधीक ख़ूबसूरत ठाहियूं जंहिं ते न सिर्फ़ु सिंध वासी पर पूरी दुनिया अची उन मागनि जो मज़ो वठे। इहो न सिर्फ़ु असांजी धरती जी ख़ूबसूरती खे दुनिया ताईं पुॼाइणु आहे पर इन धरती में जिते असां चऊं पिया बेरोज़गारी आहे जिथे गुरबत आहे त उते उन धरती जी उहा गुरबत बि ख़तमु थींदी। सो हथ ॿधी करे उन्हनि वोट ॾींदड़नि खे बि गुज़ारिश आहे त वोट इन शर्त ते ॾिजो त गोरख समेत जेके बि असांजा माॻ आहिनि उन्हनि खे सुधारनि उन्हनि ते कमु कयो वञे। हे असांजा हथ ॾिसो असां न्याणी मेड़ था कयूं तव्हांखे छोकिरी पिया था गॾाए। सो इन ते कमु कयो महिरबानी करे वोट बि इन कंडीशन ते ॾियो की असांजी गोरख असांजो शाहजहान मस्जिद असांजो कींझर लेक हुजे असांजा शाहजहान मस्जिद हुजे असांजा जेके बि जेके जिथे क़दीम असासा आहिनि उन्हनि खे महिरबानी करे बचायो उन्हनि खे ख़ूबसूरत बणायो। सो वॾी महिरबानी। सो व्यूअर्स असांजो प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी जी तरफ़ वञे पियो। असांजे प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो GFS एंड बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स जी ॻाल्हि कयूं त GFS बिल्डर्स न सिर्फ़ु ख़्वाब ॾेखारींदो आहे पर तव्हांखे उन ख़्वाबनि जी ताबीर ॾींदो आहे। GFS बिल्डर्स जो नॉर्थ टाउन रेजिडेंसी जी ॻाल्हि कयूं त 80 ऐं 120 गज़ जा प्लाट मौजूदु आहिनि जंहिंमां तव्हां फ़ाइदो वठी सघो था पंहिंजो ख़्वाब पूरो करे सघो था। इन जेको आहे सो प्रोजेक्ट जी ॻाल्हि कयूं त इन में जेको आहे सो सिक्योरिटी जो तमामु बहितरीनु बंदोबस्तु आहे पार्क आहे मॉस्क आहे ऐं कम्यूनिटी हॉल आहे ऐं ॿियूं काफ़ी सहूलियात जेके आहिनि मौजूदु आहिनि। त बराए महिरबानी जेकॾहिं तव्हांजी सोच इहा रही आहे की असांजे वॾनि असांजे लाइ ख़्यालु न कयो जेकॾहिं हज़ारनि में जेको आहे सो ज़मीन मिलंदी हुई त उन टाइम उन्हनि फ़ाइदो न वरितो अॼु किरोड़नि जी आहे त उहो वक़्तु वरी साॻियो रिपीट थियो आहे। अॼु जेको आहे सो 36 लखनि जो प्लाट तव्हांखे 26 जेको आहे सो महीननि में जेको आहे सो ॾियनि पिया ऐं उहो बि आसान किस्तुनि ते। त पोइ देरि छा जी पिया कयो छो परेशान आहियो त इन फ़ाइदो इन मां ज़रूरु वठो। GFS बिल्डर्स सां जुड़ी वञो। हुनजो कॉन्टेक्ट नंबर तव्हां नोट करे छॾियो 0301111576 0302825578। ऐं असां जेकॾहिं सिहत जी ॻाल्हि कयूं त करशी जोहर जो शानदार अॼुकल्ह जेको आहे सो थधि एतिरो त ज़ोर वठी वई आहे जो हर कोई परेशान आहे। तव्हां गोरख हिल स्टेशन ते वञो या हाणे त तव्हांखे जेको आहे सो हर घर गोरख लॻो पियो आहे ऐं जिथे हर जॻह ते कुहीड़ आहे माण्हू नज़र कोन पियो अचे उन मां जा असरात जेको आहे सो तबियतनि ते पवनि था। सर्दी खां त बची नथा सघो पर सर्दी जे असरातनि खां ज़रूरु बची सघो था। जोहर जो शानदार जो इस्तेमालु पंहिंजी ज़िंदगी में एड करे सघो था जेको 100% नेचुरल आहे 100% पाकिस्तानी आहे जड़ी बूटियुनि सां तयारु शुदा आहे। एंटीबायोटिक्स खां बची वञो। एंटीबायोटिक्स जेको आहे सो वक़्ती तौरु तव्हांखे फ़ाइदो ॾींदियूं पर एंटीबायोटिक्स बार बार यूज़ करण सां इहो थींदो की जॾहिं वरी रिपीटेडली तव्हांखे उहो वायरस अटैक थो करे त उहो एंटीबायोटिक जो बि असरु बॉडी ते नथो पए। त बहितर आहे त प्रिकॉशन मेजर्स वठो पंहिंजी सिहत ते कंप्रोमाइज़ न करिणो। जोहर जो शानदार नेचुरल आहे इनखे पंहिंजी डेली ज़िंदगी में एड करे सघो था। सो व्यूअर्स असांजा महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि खे नंढिड़ो तोहफ़ो हुमा GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जी तरफ़ खां तव्हांजे लाइ नंढिड़ो तोहफ़ो असांजो संतोष ऑफकोर्स यार संतोष मूंखे नालो यादि आहे कीअं विसारे सघां थो संतोष खे ऐं सजाद जंहिं सुर विखेरिया तमामु ख़ूबसूरत जेको आहे सो असांखे कलाम ॿुधाया। सो इहो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जी तरफ़ खां गिफ्ट आहे। हाणे जेको आहे सो मैसेज वठूं था शॉर्ट मैसेज हुजे ऐं काराइतो मैसेज हुजे लास्ट में कहिड़ो मैसेज ॾींदा? ॾिसो हींअर इहो टाइम अची वियो आहे त असांखे जेंडर इन्हनि शयुनि खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। ठीकु आहे तव्हांजो हिकिड़ो वर्क सोर्स ह्यूज वर्क सोर्स घर वेठो आहे ठीकु ऐं उन वर्क सोर्स जो बोझ पोइ तव्हांजे मर्द ज़ात ते पए थो जंहिंजी वजह सां तव्हांजा हार्ट अटैक इहे शयूं कॉमन पइजी वियूं आहिनि। त असांखे इन्हनि सोचुनि खां निकिरणो पवंदो। अगरि असां नंढनि मसइलनि में फासंदा रहियासीं त शायदि वॾनि शयुनि ते असां कमु न करे सघंदासीं। हीअं शायदि असां कुझु डिकेड्स पुठियां आहियूं पोइ शायदि असां सदियुनि पुठियां रहिजी वेंदासीं। त असांखे इहे शइ सम्झण जी तमामु घणी ज़रूरत आहे। कमु थींदो आहे प्रोफेशन थींदो आहे। कंहिं बि प्रोफेशन में घटि या वधि पैसे जी ॻाल्हि न हूंदी सिर्फ़ु एक्सपर्टीज़ जी ज़रूरत हूंदी आहे। तव्हां कुझु बि शइ खणो अगरि तव्हां हुन में एक्सपर्ट हूंदव त तव्हांखे पैसा ज़रूरु मिलंदा। सॼी ॻाल्हि इहा आहे जीअं संतोष बार बार ॻाल्हि करे पियो त असां लिमिटेड प्रोफेशन्स जा ऑप्शन्स ज़हन में वेठल आहिनि। तव्हां स्किल न सिखंदो त तव्हांखे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे तव्हांखे कमु न मिलंदो ऐं असां वटि तमामु घणी इररिलेवेंसी आहे पंहिंजे कम खां। असांजूं स्किल्स लिमिटेड आहिनि असांजी सोच बि लिमिटेड आहे। इन्हनि शयुनि खां ॿाहिरि बहितरीनु सोच जेको आहे सो तव्हां वंडी पंहिंजी सभिनी ॿुधो हूंदो इनशाला इन मां फ़ाइदो वठंदा। संतोष शॉर्ट मैसेज प्लीज़। शॉर्ट मैसेज इहो आहे त पाण
काफ़ी म्यूज़िक ते बि ॻाल्हायो पिए ऐं उनखां हिकिड़ी मां लाइन इन में शॉर्ट मैसेज बि आहे इब्राहिम मुंशी खे बि पेश कयो वेंदो। हो ॾिस कहिड़ो ॾखण घुलियो थिया माख फुड़ा मोती ऐं वेस वणन ढकियो पन पंहिंजा करे पोती वरिया तो वरायण लए वरिया तो वरायण लए वाऊंदी वरिया है एहड़े में अचण तुंहिंजो भागन जी भरिया है हिक मुंद चरिया है बिजरात ठरिया है। लास्ट में जाते हैं संतोष ॿुध न हाणे गानो त तव्हां मां चयो त अवाम खे मैसेज ॾियो तव्हां वरी पंहिंजे महबूब खे मैसेज था ॾियो आख़िरी में हिकिड़े माण्हू खे छा उप छमर छायो रुत आई बसंतिया जट जोड़ थिया जो भन हर मन में मस्तिया हर के साहित्य मुंशी ओ हर के साहित्य मुंशी पंहिंजी हूर परिया है एहड़े में अचण तुंहिंजो भागन जी भरिया है हिक मुंद चरिया है विजरात ठरिया है। असां कहिड़ो ॾोह कयो वाह जेको बि जॾहिं मैसेज आहे अब पारत अथव हिनजी हे ॾाढो परेशान अथव हिनजी सार लहो मुंद चरी आहे हे न चोरियो थी वञे हाणे हिनजो ख़्यालु कयो। सो संतोष तव्हांजी वॾी महिरबानी हुमा तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हां सां अॼु प्रोग्राम करे ॿिन्ही सां सजाद सां सभई टीम ॾाढो सभिनी मज़ो वरितो आहे। सो इन ई जेको आहे सो इन मौजुनि इन मुस्कुराहटुनि सां अॼोको प्रोग्राम मां असां इजाज़त वठंदासीं। असां वरी नेक्स्ट प्रोग्राम कंदासीं वरी कुझु दिलचस्प सुठियूं शख़्सियतुनि सां जेके वरी कचहरियुनि जा मेड़ाका मचंदा रहंदा ऐं सजाद खां लास्ट में गानो ॿुधंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम में आया ऐं इजाज़त ॾींदा वियोसि असांखे हिन अॼोके प्रोग्राम मां। सिंध सलामत साथ सलामत। हो जंहिं वक्त ही जोगी जाग्या हिन भूअ सॼीअ जा भाग्या पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर। जंहिं वक्त ही जोगी जाग्या जंहिं वक्त ही जोगी जाग्या हिन भूअ सॼीअ जा भाग्या हिन भूअ सॼीअ जा भाग्या कंदा सभु मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर। मुझा मस्त मलंग ही अमारू डूंगर का भी ॾाढा मुझा मस्त मलंग ही अमारू डूंगर का भी ॾाढा नियर नहीं का चीज़न आहे नकी कड़ोल ही कंठा कफनी पाए कुल्हन में ईंदा कफनी पाए कुल्हन में ईंदा अजरक जी ही ओढ़ा कंदा सभु मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर।
जंहिं वक्त ही जोगी जाग्या जंहिं वक्त ही जोगी जाग्या इन भूअ सॼीअ जा भाग्या इन भूअ सॼीअ जा भाग्या कंदा सभु मस्त कलंदर 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 कंदा सभु मस्त ओ मुझो खटी आयो खैर सां ओ जमालो ओ मुझो लड़ी आयो लाड़मा ओ जमालो ओ मुझो खटी आयो खैर सां ओ जमालो ओ मुझो लड़ी आयो लाड़मा ओ जमालो वाह वाह जमालो ओ जमालो वाह वाह जमालो ओ मुझो खटी आयो खैर जमालो ओ जेका सखर वारी पुल ते ओ जमाल ओ जेका सखर वारी पुल ते ओ जिते रोज़ो पाक रसूल जो ओ जमालो ओ जिते रोज़ो शाह लतीफ़ जो ओ जमालो बाबा जमालो ओ जमालो बाबा जमालो असांखे सिंध ते वॾो नाज़ आ ओ जमालो असांजी सिंध समूरी सच आ ओ जमालो वाह वाह जमालो। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।